अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जे तमाम व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि कीअं अॼुकल्ह जी सुबुह थी रही आहे तव्हांजी असांजी त ॾाढी मुश्किल सां थी रही आहे हूअं बि सीज़न जॾहिं बि चेंज थींदो आहे दिलि कंदो आहे त जेके निंडूं विंडूं आहिनि माण्हू आराम सां पूरियूं करे वठे दोज़ आर एक्चुअली ब्लेस्ड पीपल जेके हिन वक़्तु जेके आहिनि न हिन सीज़न में ओवरऑल न बिकॉज कोविड में जेको असांखे झटको लॻो आहे उन खां पोइ असां बिल्कुलु हुन जे बारे में नथा सोचूं बट जेके माण्हू हिन वक़्तु सिर्फ़ु पंहिंजे घर जे कमकार में मशहूरु हूंदा आहिनि उन्हनि खे को एज सच कोई फिक्स टाइमिंग जो को बर्डन उन्हनि जे ज़हन ते न हूंदो आहे उन्हनि जे लाइ हीउ सीज़न ॾाढो ज़बरदस्त आहे उहे पंहिंजूं तमामु निंडूं जेके आहिनि उहे हिन सीज़न में पूरियूं करे रहिया आहिनि बिकॉज़ ज़ाहिर आहे गर्मियुनि सां गॾोगॾु लोड शेडिंग जो जेको प्रोसेस आहे उहो असां वटि स्टार्ट थी वेंदो आहे देन गर्मी एतिरी घणी हूंदी आहे त अगरि लोड शेडिंग न बि थिए त असां बिलनि जे टेंशन खां असां एसीज़ कोन हलाईंदा आहियूं एसीज़ जी मख़सूस घरनि में टाइमिंग हूंदी आहे त जी हेतिरे बजे खां सिर्फ़ु हेतिरे ताईं हलंदी हिन खां अलावा एसी न हलंदी देन जी असांजी जेका के इलेक्ट्रिक आहे उन सां एसी जा जेके बिल्स आहिनि उहे इलेक्ट्रिक जा नॉट ओनली एसी असांजा जेके बिल्स आहिनि लाइट जा उहे इन तरीक़े सां असांखे ॾिना आहिनि त जी हीउ जेको आहे हीउ पीक टाइम आहे हिन में अगरि लाइट हलंदी त हेतिरो यूनिट हूंदो तव्हां हेतिरा यूनिट तव्हां कंज़्यूम करे छॾिया त उन खां पोइ जे तव्हां अगरि वधीक यूनिट कंज़्यूम कंदो त कुझु हीअं थींदो ख़बर न आहे केतिरनि मुश्किलातुनि में हीउ बिलनि जो सिलसिलो आहे जेको इंसानु जॾहिं कैलकुलेट करणु थो वेहे त इंसानु पाण कंफ्यूज़ थी थो वञे ख़ैर जी इन कंफ्यूजन खां अॻियां निकिरंदे हिकु शइ जेका ॾाढी ज़बरदस्त थी आहे जंहिंमें का कंफ्यूजन न आहे त हिन वक़्तु पाकिस्तानी स्पोर्ट्स जेको आहे ॾाढी तेज़ी सां अॻियां वधी रहियो आहे क्रिकेट जूं अक्सर असां ॻाल्हियूं कंदा बि रहंदा आहियूं ऐं डिफरेंट शयूं क्रिकेट जूं असां तव्हां सां शेयर बि कंदा आहियूं डिफरेंट मैचिस बि शेयर कंदा आहियूं PCB जी जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा बि असां तव्हां सां शेयर कई आहे पर जी इन सां गॾोगॾु ॿिया स्पोर्ट्स बि आहिनि ॿिया असांजा एथलीट्स बि आहिनि जेके पाकिस्तान जो नालो रोशन कनि पिया अर्शद नदीम हिकु दफ़ो ॿीहर गोल्ड मेडल खटियो आहे ऐं हिन वक़्तु जेको हुननि जो थ्रो हो उहो इलाही घणो हो माशाल्लाह इन खां वधीक हुननि जी कैपेसिटी आहे प्रीवियस असां जेको पेरिस में थियो असां ॾिठो हो ऐं जॾहिं उहे प्रीवियस टाइम ते खटी आया त आई रिमेंबर सियालकोट में जंहिं तरीक़े सां उन्हनि खे वेलकम कयो वियो देन गवर्नमेंट जी तरफ़ां बि उनखे खोड़ सारी जेका एप्रिसिएशन आहे उहा मिली उन सां गॾोगॾु माण्हुनि जो प्यारु उन्हनि खे घणो मिलियो कमर्शियल्स में हर जॻह ते असांखे अर्शद नदीम साहिबु नज़र अची रहिया हिन वक़्तु वराए सां मूंखे लॻे थो अर्शद नदीम सीज़न जेको आहे उहो वापसि अचण वारो आहे जंहिं तरीक़े सां ॿिया सीज़न वापसि ईंदा आहिनि ईअं ई अर्शद नदीम सीज़न वापसि अचण वारो आहे बिकॉज़ हिकु दफ़ो ॿीहर ही हैज़ टेकन गोल्ड मेडल ऐं इनशाला उहो गोल्ड मेडल जेको आहे उहो पाकिस्तान बि उहे खणी ईंदा हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी जीत जो जेको मुज़ाहिरो आहे उहो सभिनी माण्हुनि जे साम्हूं कंदा न सिर्फ़ु गोल्ड जॾहिं सिल्वर जी ॻाल्हि कजे फर्स्ट त अर्शद नदीम सां आया ई आहे पर जेके सेकेंड आहिनि जेके सेकेंड नंबर ते आया आहिनि मतिलबु टे जेके असांजा विनर्स आहिनि उनमें जेके सेकेंड नंबर ते आया आहिनि उहे बि पाकिस्तानी यासिर आहिनि त उहे बि हिकु एथलीट आहिनि जिन जो थ्रो अर्शद नदीम खां घटि हो पर बाक़ियुनि तमामु प्लेयर्स खां वधीक हो सो हीअ ॾाढी ज़बरदस्त पाकिस्तानी स्पोर्ट्स में शयूं थी रहियूं आहिनि पाकिस्तानी स्पोर्ट्स ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां पाकिस्तान जो नालो रोशन करे रहियो आहे असांजा जेके पाकिस्तानी एथलीट्स आहिनि उहे ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां परफॉर्म करे रहिया आहिनि ऐं ईअं ई पाकिस्तान जो नालो माशाल्लाह रोशन करे रहिया आहिनि ऐं मां चाहियां थी त हीअ जेका रोशनी आहे इहा वर्ल्ड कप ताईं वञे अगेन एंड अगेन मुंहिंजी इहा ई दुआ आहे त इहा रोशनी वर्ल्ड कप ताईं वञे ऐं उन ही रोशनी में उहो वर्ल्ड कप खणी असां वापसि अचूं जेको असां कंहिं दौर में खयो होसीं ख़ैर जी अॻियां वधंदे कल्ह तव्हां ऐं मां गॾिजी ॻाल्हायो त असां वटि जेके बसिस आहिनि असांजी जेके डबल डेकर बसिस आहिनि उहे अचण वारियूं आहिनि उन्हनि जी डेट बि साम्हूं अची वई आहे अॼु इहा बि ख़बर पई आहे नेक्स्ट वीक मतिलबु जेको कमिंग वीक आहे उन में असांखे कराची जे अंदरि डबल डेकर बसिस जेके आहिनि उहे हलंदे नज़र ईंदियूं डेट विल बी अ डिफरेंट फीलिंग आई एम श्योर बिकॉज़ असां त कराची में उहे बसिस ॾिठियूं आहिनि जंहिंमें माण्हू हिकु को रैक टाइप का शइ हूंदी आहे जंहिंमें सामान रखणु खपनि पर असांजा उन में माण्हू हूंदा आहिनि ऐं ॾाढो ख़तरनाक अमल उहो नज़र ईंदो आहे बिकॉज़ इट इज़ नॉट सेफ टू बी सीटेड देयर पर उहो हूंदो आहे ऐं असां हमेशह कराची में इहो ई ॾिठो आहे न सिर्फ़ु कराची बाक़ी जेके शहर आहिनि सिंध जा उन्हनि में बि असां इहो ई ॾिठो आहे बट हाणे असां डबल डेकर बसिस ॾिसंदासीं ही बसिस ॿियनि सूबनि में मूंखे जेको यादि पवे थो ॿियनि सूबनि में असांखे इहे बसिस सिर्फ़ु हिकु टूरिज़म जे लाइ टूरिज़म खे प्रमोट करण जे लाइ त असांखे नज़र आयूं पर हिन वक़्तु उहे नॉर्मल कमर्शियल बसिस हूंदियूं इहो हिकु ॾाढो ज़बरदस्त अमल आहे ऐं मां ज़रूरु चाहींदमि त उहे बसिस अचनि ऐं असां ॾिसूं त पाकिस्तानी कीअं उन में ट्रैवल करे रहिया आहिनि इनशाला वेरी सून छा डेट साम्हूं अची वई आहे नेक्स्ट वीक इनशाला उहे बसिस अचण वारियूं आहिनि ज़रूरु तव्हां बि उन्हनि में ट्रैवल करे
अपर डेक में वेही ज़रूरु था ॾिसजो त कहिड़ी फील हूंदी जेका उन टाइम ते अची रही हूंदी। अच्छा जी, उन फील जी त ख़बर न आहे, पर हिन वक़्तु मौसम जी जेका फील आहे उहा तेज़ी सां तब्दील थी रही आहे। हिन वक़्त जी जेका वेदर रिपोर्ट आहे उहा कुझु इन तरीक़े सां आहे त हिन सीज़न मतिलबु हिन साल में सर्दियूं इलाही शदीद थियण वारियूं आहिनि। ख़बर न आहे इहा रिपोर्ट कराची लाइ आहे या ॿिए कंहिंजे लाइ आहे, पर हिन वक़्त ताईं ख़बर इहा ई आहे त पाकिस्तान में इलाही हद ताईं शदीद सर्दियूं जेके आहिनि उहे पाकिस्तान में थियण वारियूं आहिनि। ऐं जिथे टेम्परेचर तव्हांजो घटि में घटि बि जेके हूअं ऑलमोस्ट जीअं तव्हांजे रीसेंट जेके ईयर्स आहिनि उन में तव्हांजो टेम्परेचर रहियो आहे उन खां घटि में घटि 6 खां 8 डिग्री घटि टेम्परेचर हुजण जो इम्कानु आहे, जंहिंजो मतिलबु आहे त खोड़ सारी बर्फ़, खोड़ सारो सियारो, खोड़ सारियूं शयूं जेके असांखे नज़र ईंदियूं। प्लस उन सां गॾोगॾु जिन इलाइक़नि में हिन वक़्त ताईं थधि एतिरी हद ताईं न थी आहे ऐं बाक़ी टाइम ते हूअं थींदी आहे हिन वक़्त ताईं न थी आहे, उन्हनि जे लाइ बि वॉर्निंग ॾिनल आहे त उन्हनि जे लाइ बि सर्दी जेका प्रीवियस ईयर आहिनि उन खां वधीक थियण वारी आहे। सो जी सर्दी ईंदी त वधीक केतिरनि ॾींहंनि लाइ ईंदी इन सवाल जो जवाबु अञा ताईं असां वटि न आहे, बिकॉज़ मूंखे लॻे थो ॿियनि वटि ख़बर न आहे, असां वटि त इलाही घटि ॾींहंनि लाइ ईंदी। पोइ साल बि को 15-20 ॾींहं मुश्किल सां असांखे ईअं लॻो त तेज़ सियारो आहे, अदरवाइज़ मौसम जेको आहे उहो बसि मुनासिबु हो, को ऐस सच असांखे थधि एतिरी फील कोन थी। हिन वक़्त ताईं बि को ख़्यालु असांजो मुख़्तलिफ़ न आहे, हिन वक़्त ताईं बि फील उहा ई अची रही आहे। पर जी सियारो अचे या न अचे, सियारे जी फील असांखे अचे न अचे, पर सियारे जा जेका सौगात आहिनि उहे ज़रूरु साम्हूं अची वेंदा आहिनि। सियारे जा फल, सियारे जा फ्रूट्स, सियारे जा खाधा उहे जेके आहिनि उहे मार्केट में ॾाढो तेज़ी सां अची रहिया आहिनि। जीअं असां ॾिठो आहे त जीअं ई सियारो ईंदो आहे त फिश जी कंज़प्शन ॾाढो तेज़ थी वेंदी आहे, ॾाढी वधीक थी वेंदी आहे। जॾहिं फिश जी कंज़प्शन जी ॻाल्हि असां कजे, हूअं नॉर्मली माण्हुनि जो इहो चवणु हूंदो आहे त फिश हिकु गरम फूड आहे, हुनखे सियारे में खाइणु खपे, ऐं तंहिं करे असांखे जेतिरो बि सी फूड आहे उहो सियारे में वधीक महांगो बि नज़र ईंदो आहे, माण्हुनि जी कंज़प्शन उन तरफ़ वधीक बि थी वेंदी आहे। बट लिविंग इन सिंध मूंखे लॻे थो हीअ हिकु नॉर्मल शइ आहे, सी फूड खाइणु हिकु नॉर्मल शइ आहे। सिंध में असांजा जेके माण्हू आहिनि उहे तक़रीबन हर सीज़न में फ़िश कंज्यूम कंदा आहिनि, हर सीज़न में फ़िश तमामु सिंध जे घरनि में ठहंदी आहे, इट्स अ कॉमन फूड। पर हिन वक़्तु उनजी कंज़प्शन कई गुना वधीक वधी वेंदी आहे। न सिर्फ़ु उहे फूड्स यानी कि नॉर्मल असां फ़िश असां घर में ठाहींदा आहियूं, बल्कि सूप्स जी कंज़प्शन बि इलाही वधी वेंदी आहे। गरम मशरूबात जी जेका कंज़प्शन आहे उहा वधी वेंदी आहे। हाणे त जॾहिं तव्हां कंहिं बि मशरूब जी ॻाल्हि कयो था, पहिरीं चांहि सिर्फ़ु चांहि हूंदी, बट हाणे चांहि में खोड़ सारा फ्लेवर्स अची विया आहिनि, खोड़ सारियूं शयूं अची वियूं आहिनि, खोड़ सारियूं तब्दील जेके अमल आहिनि चांहि जे सेशन में उहे अची विया आहिनि। कॉफ़ी अगेन इज़ समथिंग जंहिंमें खोड़ सारियूं वैराइटीज़ असांखे मिलनि थियूं। हॉट चॉकलेट हिन वक़्तु तमामु जेका असांजी यंग जनरेशन आहे उन्हनि जी पसंदीदा हिकु ड्रिंक आहे जेका असांखे नज़र अचे थी। देन असांखे नज़र अचे थो त जी सूप्स में डिफरेंट वैराइटियूं, ऐं हर शइ जो जेको सूप आहे उहो हाणे अवेलेबल आहे। पहिरीं कुझु असां चिकन ऐं उनजे अरीब क़रीब जी जेके 1-2 वेजिटेबल्स हूंदा हुआसीं, असां सिर्फ़ु उन्हनि जे सूप जी ॻाल्हि कंदा हुआसीं, बट हिन वक़्तु हर फूड जेको आहे उहो असांखे सूप जी शक्ल में बि मिले पियो। ऐं ज़ाहिर आहे असां वटि शायदि उन तरीक़े सां उहे हवाऊं असांखे थधियूं न पियूं मिलनि, बट छो त सीज़न आहे त हिन वक़्तु उन्हनि शयुनि जी कंज़प्शन हेल्दी बि इलाही आहे। सूप्स मूंखे लॻे थो त न सिर्फ़ु मां बल्कि असां मेडिकली बि इहा शइ जेका आहे उहा प्रूवन आहे त सूप्स जेके आहिनि उहे हेल्दी हिकु फूड आहिनि जेको तव्हांखे नॉर्मली बि कंज्यूम करणु खपनि। असां त सिर्फ़ु सियारे में कंदा आहियूं, असां हिकु ट्रेंड ठाहे छॾियो आहे, हिकु फैशन आहे असां वटि। जीअं सियारे में कपिड़नि जी जेका आहे उहा कलेक्शन असांजी अलॻि हूंदी आहे, ईअं लॻे थो खाधनि जी बि कलेक्शन अलॻि हूंदी आहे, त उन्हनि कलेक्शन मां हिकु कलेक्शन जो जेको साइड आहे उहो सूप्स जो हूंदो आहे। सो सूप्स जेके आहिनि उहे सिर्फ़ु सियारे में कंज्यूम थी वेंदा आहिनि। ऐं हुनखां जॾहिं मुख़्तलिफ़ ॾिसिजे थो या तव्हां उनजी जेका मेडिकली उनजो असरु ॾिसो था, त सूप जेको आहे हिकु हेल्दी फूड आहे जेको हर मौसम में हुजणु खपे। पर जी असां जेको इंजॉय उनखे कंदा आहियूं उन हिन मौसम में कंदा आहियूं। न सिर्फ़ु उहे फ्रूट्स बल्कि ऑर्गेनिक शयूं बि, ऑर्गेनिकली जेके शयूं प्रोड्यूस थींदियूं आहिनि, ऑर्गेनिकली जेके शयूं असांखे नज़र ईंदियूं आहिनि मार्केट में, उन्हनि में केतिरियूं सारियूं शयूं आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियारे में असांखे नज़र अचनि थियूं, जिन में असांजा खोड़ सारा फ्रूट्स भी आहिनि, जिन में अनार आहे जेको हिन सीज़न में ईंदो आहे, जिन में ऑरेंजिस आहिनि जेके हिन सीज़न में ईंदा आहिनि, जेके तव्हांखे हूअं नज़र कोन ईंदा आहिनि, बट हिन सीज़न में स्पेसिफिकली उहे इलाही नज़र ईंदा आहिनि। मार्केट में आई गेस कराची मार्केट में त अची ई चुका हुआ, कराची मार्केट में थोड़ी सी शक्ल उन्हनि जी अजीब अजीब हुई, पर मार्केट में अची चुका हुआ। बट हाणे आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं सियारो जेको आहे उहो वधंदो पियो वञे, उअं उअं उहे जेके फ्रूट्स आहिनि उहे वधीक हेल्दी बि थींदा पिया वञनि ऐं वधीक टेस्टी बि थींदा पिया वञनि।
न सिर्फ़ु उहे फ्रूट्स तव्हां सिर्फ़ु रॉ जेको आहे उनखे तव्हां कंज़्यूम करे सघो था, बल्कि उन फ्रूट्स सां माण्हू डिफरेंट डिशेस बि ठाहींदा आहिनि, डिफरेंट स्वीट्स हूंदियूं आहिनि जेके फ्रूट्स मां ठहंदियूं आहिनि, जेके हिन वक़्तु ठही रहियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु माण्हू काफ़ी सारा ऑरेंजिस या तव्हांजे डिफरेंट शयुनि जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे, अनार जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे या ॿियनि शयुनि जी ॻाल्हि थींदी आहे, टमाटर जेके आहिनि उहे हिन सीज़न में ॾाढा सुठा ईंदा आहिनि। सो जॾहिं बि इन्हनि शयुनि जी ॻाल्हि थींदी आहे त इहे न सिर्फ़ु खाइण लाइ मुफ़ीद आहिनि, बल्कि माण्हू इन्हनि सां फेस पैक्स बि डिफरेंट ठाहींदा आहिनि। ख़वातीन जी जेका ख़ूबसूरती आहे उहा बि तव्हां अक्सर ॾिठी हूंदी त सियारे में कुझु घणियूं जेके असांजूं ख़वातीन आहिनि उहे फ्रेश नज़र अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि, जेके पंहिंजे स्किन जो ख़्यालु रखंदियूं आहिनि। बिकॉज़ ही उहो टाइम आहे जंहिंमें तव्हांजी स्किन ॾाढी ज़बरदस्त बि थी सघे थी, पर ॾाढी ड्राई ऐं ॾाढी रफ बि थी सघे थी अगरि तव्हां इनजो ख़्यालु न रखो। त जी ही उहे ऑर्गेनिक शयूं आहिनि, ही उहे रॉ शयूं आहिनि जेके तव्हां हिन वक़्तु कंज़्यूम करे ऐं पंहिंजी स्किन खे बि सुठो करे सघो था, पंहिंजी हेल्थ खे बि सुठो करे सघो था। अच्छा जी, अॻियां वधंदे न सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि थी आहे, पर जी उन सां गॾोगॾु कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके हिन वक़्तु मां शामिलु करणु चाहियां थी। स्पेसिफिकली सियारे जे लाइ ही सुठियूं शयूं त सियारो गॾु खणी ईंदो आहे, पर सियारो खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं बि खणी ईंदो आहे जेके असांजी तबियत जे लाइ शायदि एतिरो सुठो न हूंदियूं आहिनि। डेंगी हिकु अहिड़ी शइ आहे जेका हिन वक़्तु असां जंहिंसां फाइट करे रहिया आहियूं। सियारो अञा पहुतो न हो ऐं डेंगी जा जेके केसिस आहिनि उहे पहुची रहिया हुआ। विदिन 24 आवर्स असांखे 50 खां वधीक न्यू डेंगी जा जेके केसिस आहिनि उहे असांखे नज़र अचनि था, उहे असांखे मिलनि था। सो हिन वक़्तु बि डेंगी जेको आहे उहो पीक ते आहे एंड दैट इज़ समथिंग जेको अगरि ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजे प्लेटलेट्स में वधीक का ख़राबी थी वञे, वधीक का कमी थी वञे त इलाही नुक़सान जो बाइस बि ख़ुदा न ख़ास्ता थी सघे थो। त जी ज़रूरी आहे त हिन वक़्तु उन खे बि गॾोगॾु जिथे असां इन्हनि तमामु शयुनि खे इंजॉय करे रहिया आहियूं उते असां इन्हनि तमामु शयुनि सां फाइट बि कयूं, ताकी असां कंहिं वॾे नुक़सान जो ख़ुदा न ख़ास्ता असां सामनो न कयूं। बिकॉज़ नॉर्मल जेको सीज़नल तव्हांखे थोरो सो गलो ख़राबु, तव्हांजो बुख़ार या थोरो सो फ्लू, इहो सभु तव्हांखे नॉर्मली थिए थो। इहो आई गेस सीज़न सां गॾु हिकु थियणु नॉर्मल आहे। हाणे त नॉर्मल ई थी वियो आहे, बिकॉज़ जॾहिं बि सीज़न ईंदो आहे त खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे बीमार थियणु शुरू थी वेंदा आहिनि। पर स्पेसिफिकली डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या ॿिया इन तरीक़े जा जेके स्ट्रॉन्ग वायरसिस आहिनि इहे तव्हांजे लाइ इलाही नुक़सानकार बि थी सघनि था। बचो कीअं वञे इन खां, असां पहिरीं बि इन बारे में डिस्कस कयो त इन सां बचण जे लाइ द ओनली थिंग दैट वी कैन डू इज़ टू टेक केयर ऑफ अवर हाइजीन जो ख़्यालु रखंदो त तव्हां इन्हनि तमामु शयुनि खां बची बि सघंदो। उन्हनि एरियाज़ में वञण खां तव्हां बचंदो जंहिं एरियाज़ में किथे को पाणी बीठल आहे, किथे को कचिरो आहे, या तव्हांखे लॻे थो को डार्क एरिया आहे, तव्हांखे ईअं लॻे थो त तव्हांजी जेके तव्हांजो जेको अटायर आहे उहो कंप्लीटली कवर्ड न आहे। हिन सीज़न में इहो बि फ़ाइदो हूंदो आहे त तव्हां कवर्ड अटायर पाए सघो था ऐं तव्हां मॉस्किटो बाइट्स खां बची सघो था। सो हिन सीज़न में तव्हां उहे कवर्ड अटायर पाए बि पंहिंजे पाण खे इन्हनि तमामु शयुनि खां बचाए सघो था। बिकॉज़ डेंगी जा जेके प्लेटलेट्स आहिनि उहे इलाही हद ताईं जेके आहिनि उहे किरी रहिया आहिनि ऐं उनखे जेको बचाइणु आहे उहो ॾाढो मुश्किल थी रहियो आहे। तॾहिं ज़रूरी आहे, इहो हेल्थ वर्कर्स जो चवणु आहे त ज़रूरी आहे त हिन वक़्तु पंहिंजो ख़्यालु रखियो वञे। बिकॉज़ असांजी बॉडी इलाही वीक थी वई आहे ऐं जंहिं करे असां इन्हनि वायरसिस खे उन तरीक़े सां फाइट नथा पिया करे सघूं जंहिं तरीक़े सां बॉडी जे इम्यून सिस्टम खे फाइट करणु खपे, उन तरीक़े सां शायदि असां फाइट न पिया करे सघूं। तंहिं करे डेंगी जा एतिरा ख़तरनाक केसिस जेके आहिनि उहे साम्हूं नज़र अची रहिया आहिनि। अच्छा, न सिर्फ़ु डेंगी, ॿिया बि कुझु अहिड़ा मर्ज़ आहिनि, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे हिन वक़्तु नज़र अची रहियूं आहिनि सर्दियुनि सां गॾोगॾु। स्पेसिफिकली चेस्ट कंजेक्शन हिकु नॉर्मल हिकु शइ आहे जेका असांखे नज़र ईंदी आहे। अच्छा, हिकु ॾाढी नॉर्मल प्रैक्टिस आहे असां वटि। असांखे ज़री का छिक बि ईंदी आहे असां फ़ौरन एंटीबायोटिक्स ते हलिया वेंदा आहियूं, फ़ौरन असां सेल्फ मेडिकेशन ते हलिया वेंदा आहियूं। काफ़ी माण्हुनि जे लाइ शायदि चवण जे लाइ इहा बज़ाहिरन इहा शइ ॾाढी फ़ाइदेमंद बि साबित थींदी आहे, पर काफ़ी दफ़ा नुक़सानकार बि थींदी आहे। ऑल्टरनेटिव मेडिसिन्स जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, जंहिंमें असांजूं हर्बल मेडिसिन्स बि थी सघनि थियूं, जंहिंमें असांजूं ॿियूं शयूं बि थी सघनि थियूं, उन्हनि ते बि हिन वक़्तु ॾाढो कमु थी रहियो आहे। माण्हू उहे मेडिसिन्स जेके एलोपैथी जी मेडिसिन्स आहिनि उहे छो त असांखे खोड़ सारा साइड इफेक्ट्स बि करे ॾेई वेंदियूं आहिनि। बिकॉज़ ज़ाहिर आहे हिकु केमिकल जेको विच डज़ नॉट बिलोंग टू योर बॉडी उहो तव्हांजी बॉडी में वञे थो त उहो को न को अहिड़ो असरु छॾे थो जेको उन बॉडी जे लाइ फेवरेबल न आहे। पर मजबूरी बि असांजी आहे, असांखे वठणी थियूं पइनि। बट पीपल आर शिफ्टिंग ऑन हर्बल मेडिसिन्स, पीपल आर शिफ्टिंग ऑन होममेड जेके असांजा रेसिपीज़ आहिनि उन्हनि ते माण्हू शिफ्ट पिया थियनि ताकी असांजी बॉडी खे उहा नुक़सान
न मिले जेको कंहिं बि केमिकल जे हुजण सां बॉडी खे मिली सघे थो। सो जी उन ते बि थोरो सो नज़र विझण जी कोशिशि कंदासीं, उन ते बि थोरो सो ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त कंहिं तरीक़े सां असां उन्हनि मेडिसिन जी तरफ़ वञी सघूं था ऐं छा हर्बल मेडिसिन असांखे उअं ई साथ असांजो ॾेई सघनि थियूं जंहिं तरीक़े सां असांजी नॉर्मल जेका एलोपैथी जी मेडिसिन आहे उहा ॾींदी आहे। सो जी अॼु थोरो सो प्रोग्राम में जेको गौर बहस आहे इहो बि रहंदो। इन सां गॾोगॾु प्रोग्राम में शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सलाम सिंध। सलाम सिंध। तबीयत ठीक है शोभी भाई? तबीयत थोड़ी सी ओहो, क्या हो गया? अल्लाह खैर करे। गाउट है, आपको पता है। तो अब क्योंकि मौसम चेंज हो रहा है, जाहिर है हल्की हल्की सी सर्दी होती है तो जोड़ों में जॉइंट्स में पेन होना शुरू हो जाता है, लेकिन कोई बात नहीं, अभी थोड़ी देर बाद ठीक हो जाएगा सब कुछ। इंशाल्लाह इंशाल्लाह। वैसे शोभा, ये तो मुझे लगता है सर्दियों के साथ साथ ना जिस तरह और सौगातें आती हैं ये भी आती हैं। और पहले तो ये सुना जाता था कि यार घर में जो बहुत बेचारे बूढ़े बुजुर्ग हैं उनको घुटनों में दर्द, अब तो बच्चों को भी हो रहा है। तो ये चीज़ जो है ना बड़ी कॉमन हो गई है। आप खुद को स्पेशल ना फील करें, मैं आपको ये बताना चाह रही हूँ। बिल्कुल बिल्कुल ऐसे ही है, और मैंने हमेशा हिम्मत से काम किया है क्योंकि मैं ओवरसीज़ भी जाता हूँ, अभी फिर जाऊँगा इंशाल्लाह। लेकिन ये है कि इसमें ये कोई एक मर्ज़ नहीं है। इसको रिसर्च करने के बाद और इसको टैली करने के बाद यही है कि ये कोई मर्ज़ नहीं है, आपके अपनी हार्मोन्स होते हैं जो डिस्टर्ब हो जाते हैं, तो वक्त आएगा खुद ही और ये खुद सही हो जाएगा, खुद ही सही हो जाएंगे। हम इसके बारे में ज़्यादा सोचते नहीं हाँ हैं, पर जी जंहिं ॻाल्हि जे बारे में असांखे सोचणु खपे उन जी तरफ़ वञणु चाहियूं था त टपाल मेज़बान पंहिंजी सार्फ़िन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। इन सां गॾोगॾु अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल 12, 13 ऐं 14 डिसेंबर ते अची रहियो आहे फेयर हॉल कराची में, जंहिंमें तव्हां सभिनी खे अचिणो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु। हिते म्यूज़िक बि हूंदो, हिते फूड बि हूंदो, हिते जी एंटरटेनमेंट बि आहे ऐं गेम्स बि आहिनि, खोड़ कुझु आहे। त जी तव्हां सभिनी खे अचिणो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में, जेको थी रहियो आहे 12, 13 एंड 14 डिसेंबर ते। शोभ भाई जी तरफ़ हलूं था। शोभ भाई, छा शामिल थी रहियो आहे? बड़ा एक खूबसूरत सा गीत है। गीत बहुत खूबसूरत है, शुरू से 90s में आया था, लेकिन हमारे जो अपने एक सिंगर है बहुत प्यारे सज्जाद सोलंकी, हाँ जी, उन्होंने जब गाया तो असल में मैंने उनके ही मुंह से सुना, बड़ा प्यारा लगा मुझे कि ये तो बहुत अच्छी अदायगी उन्होंने की है। और अब वो सबसे अच्छी बात ये है कि वो हमारे आर्टिस्ट के नाम से ही नॉमिनेट है वो गाना। ज़बरदस्त ज़बरदस्त, तो वो सुनने लगे हम जी। जब इतना हिट नहीं हुआ, लेकिन जब सज्जाद साहब ने इसको गाया, सज्जाद भाई ने गाया, सज्जाद सोलंकी ने बिलखसूस, तो बड़ा खूबसूरत लगा कि हाँ जी ये गीत हमें गाना चाहिए। सही, तो जल्दी से शामिल करते हैं जी। वैसे तो सूफी रंग के कव्वाली है, आप एक कव्वाल की आवाज़ में खूबसूरत सा गाना सुनिए। जी। कितनी चाहत छुपाए बैठा हूँ, ये ना समझो कि मुझको प्यार नहीं, सारी दुनिया भुलाए बैठा हूँ, ये ना समझो कि इंतजार नहीं। कितनी चाहत छुपाए बैठा हूँ, कितनी चाहत छुपाए बैठा हूँ, ये ना समझो कि मुझको प्यार नहीं। तुम जो आए हो मेरी दुनिया में, तुम जो आए हो मेरी दुनिया में, अब किसी का
इंतजार नहीं, कितनी चाहत छुपाए बैठा हूँ, ये ना समझो कि मुझको प्यार नहीं। शुख धड़कन की जवानी तुम हो, अब तो सांसों की रवानी तुम हो, जो लिखी है मेरे ख्यालों ने, खूबसूरत वो कहानी तुम हो। मैं भी सपने सजाए बैठा हूँ, मैं भी सपने सजाए बैठा हूँ, ये ना समझो कि बेकरार नहीं, कितनी चाहत छुपाए बैठा हूँ, कितनी चाहत छुपाए बैठा हूँ, ये ना समझो कि मुझको प्यार नहीं, ये ना समझो कि इंतजार नहीं, ये ना समझो कि बेकरार नहीं। जबरदस्त जबरदस्त, क्या क्या शिफ्ट लिया है आपने शुभी। जो भी सुने उसके लिए मैं एक बात कहूँ कि ये जितने भी रोमांटिक प्यार वाले मोहब्बत वाले गाने ये सब मेरी बेटी के लिए हैं, सारे परी रज़ा के लिए हैं, तो कोई भी किसी मुगालते में ना आए। हाँ जी। इस बात के बाद तो बस ब्रेक पे ही जाना बनता है। जल्दी से नाज़रीन ब्रेक ते लूदा वक्त है ब्रेक जो तां से मुलाकात क्यों था नैनी कमल से ब्रेकअप हुए। सलाम सिंह, सलाम सिंह, सलाम सिंह, सलाम सिंह, सलाम सिंह, सलाम सिंह। जी वेलकम बैक। अच्छा जी मेहमान से जैसा सगड़ आहिनि, महिमान जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था ऐं अॼु थोरो सो पंहिंजी ज़िंदगी खे कानून जी नज़र सां ॾिसण जी कोशिशि कयूं था। खोड़ सारी अहिड़ी शयूं तव्हां रेगुलर हुन वे में कंदा आहियो पर तव्हांखे इहा ख़बर न हूंदी आहे त छा तव्हां कानून जी पारसाई करे रहिया आहियो या ख़िलाफ़ वर्जी करे रहिया आहियो। अॼु थोरो सो कॉमन शयुनि ते मां ॻाल्हाइणु चाहियां थी बिकॉज़ उहे कॉमन प्रैक्टिसिस जेके सदियुनि खां थींदियूं अचनि पियूं ऐं जेके ग़लति आहिनि, अॼु थोरो सो उन्हनि ते इंशाअल्लाह पंहिंजे प्रोग्राम में नज़र विझंदासीं। ऐं गॾोगॾु हिकु कॉल सेंटर जेको ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां असांजे तमामु जेके नाज़रीन आहिनि उनजा मसाइल हल करे रहियो आहे, तो उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। असां गॾु एडवोकेट इरफान अली मलिक साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ऐं पाण जो तालुक़ु जेको आहे उहो सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर सां आहे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? ठीक ठाक, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे इरफान साहब? बस अल्लाह जो शुक्र है गुज़रे पई। माशाअल्लाह, किथे गुज़रे पई ब्लैक एंड वाइट खां अलावा? बस हिते ई कोर्ट ऑफिस घर। हाँ, तो ज़िंदगी ब्लैक एंड वाइट जे करीब करीब ही गुज़रे पई। शुक्र है। माशाअल्लाह, इलाही सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, ही जेको ब्लैक एंड वाइट स्टेटमेंट आहे काफ़ी माण्हुनि जो डिफरेंट नज़रियो हूंदो आहे हिन ते। ही जेको अटायर आहे एडवोकेट्स जो, तव्हां हिनखे कीअं ॾिसो था? मां इनखे ईअं ॾिसंदो आहियां त अल्लाह जो शुक्र आहे माण्हू इंतज़ारु कंदा आहिनि त कोई अहिड़ो इवेंट अचे त असां स्पेशल ड्रेस लाइक 3 पीस असां पाए करे कोर्ट में वञूं। पर अल्लाह जो शुक्र आहे त असां डेली 3 पीस पाए करे असां कोर्ट वञूं था ऐं असां आइडेंटिफाई कया था वञूं एज एन एडवोकेट। हा, असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त तव्हां अगरि कुझु पाण
रुगो आहियो उहो माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अॼुकल्ह जेको दौरु आहे तव्हांखे उअं ठही रहणो पए थो, चाहे उहो एडवोकेसी हुजे या कंहिं बि फील्ड जी तव्हां ॻाल्हि कयो। तव्हां जेको कमु करे रहिया आहियो, असां अक्सर इन ॻाल्हि ते हमेशह जॾहिं बि तव्हां का बिज़नेस जी ॻाल्हि कंदा आहियो त हर माण्हू इहो चवंदो आहे त जेको तव्हां बिज़नेस कयो था तव्हां पाण ओड़ा नज़र अचणु। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां अगरि का फैशन डिज़ाइनर आहियो त तव्हांजे हर वक़्तु तव्हांजे मथां उहो डिज़ाइन्स जेके आहिनि उहे चाहे सिंपल ई छो न सही, पर उहो डिज़ाइन अट्रैक्ट करणु खपे माण्हुनि खे, त ही माण्हू ई फैशन डिज़ाइनर थी सघे थो। तव्हां को स्किन जो कमु करे रहिया आहियो त तव्हांजी पंहिंजी स्किन एतिरी सुठी हुजणु खपे। त इहो त मूंखे लॻे थो बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू सां अगरि ॾिठो वञे एडवोकेट्स जे, त इहो त ज़रूरी आहे। इहो न हुजे त माण्हू जेके आहिनि उहे कीअं एडवोकेट खे एडवोकेट सम्झंदा। एक्चुअली हीअ असांजो ड्रेस कोड आहे। हा, अगरि असां कोड में ईअं वेंदासीं त पोइ लिटिगेंट में असां में कोई डिफरेंस कोन रहंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अगरि असां विदाउट ड्रेस था वञूं त जज साहब पहिरियों सवाल इहो कंदो तव्हां आहियो केरु। अगरि असां ड्रेस में आहियूं त इहो सवाल असांखे थींदो कोन। त चवण जो मक़सदु इहो आहे त यूनिफॉर्म असांजी आइडेंटिटी आहे। सही, अल्हम्दुलिल्लाह असांखे प्राउड आहे पंहिंजी माशाल्लाह, इलाही सुठी ॻाल्हि आहे। अच्छा इरफान साहिबु, हींअर थोरो सो मां नॉर्मल जेके केसिस आहिनि थोरो सो उन्हनि ते नज़र विझणु चाहियां थी। तव्हांखे छा थो लॻे त हिन वक़्तु पाकिस्तान में अगरि ज़ाहिर आहे वॾा जेके केसिस थी रहिया आहिनि उहे त हाईलाइट बि थींदा आहिनि, माण्हू हुन ते ॻाल्हाईंदा बि आहिनि, पर मां उन्हनि बेसिक शयुनि जी ॻाल्हि करणु चाहियां थी जंहिंजे जेको जेको असरु आहे उनजो आम माण्हू ते पई रहियो आहे ऐं उन जे लाइ असां कोर्ट बि नथा वञूं, असां एडवोकेट्स वटि बि नथा वञूं। बेसिक उहे कहिड़ियूं शयूं तव्हांजी नज़र में आहिनि? ॾिसो, कोर्ट में न वञण इन जे पोयां हिकिड़ी वजह आहे, असां वटि खोड़ सारा अहिड़ा कॉलर्स बि आहिनि जेके असांजे कॉल सेंटर ते कॉल बि कंदा आहिनि। असां गाइड करे छॾियो, कंहिं मैटर पुछो त सर मूंखे खुला वठणी आहे या मुंहिंजो हस्बैंड मूंखे मारपीट करे थो, असां हुनखे गाइड त करे छॾियो त भई खुला जे लाइ कहिड़ो प्रोसीजर आहे, तव्हां कोर्ट में वञो, एडवोकेट खे इंगेज कयो, जेके बि मामलात आहिनि उहे तव्हां पंहिंजा तय करे उनखां पोइ तव्हां कोर्ट में वञी करे सूट फॉर डिसोल्यूशन ऑफ मैरिज जेको आहे फाइल कयो। सही। हाणे असां वटि कुझु अहिड़ा एरियाज़ बि आहिनि जंहिंमें लेडीज़ जेके आहिनि, असांजूं गर्ल्स या फीमेल्स जेके बि आहिनि, उहे अप्रोच नथियूं करे सघनि कोर्ट खे, उन्हनि जे लाइ रिस्ट्रिक्शन्स आहिनि। अगरि असां ॿाहिरि वेंदासीं त असांजा जेके फैमिली मेम्बर्स में पेरेंट्स थी विया या ब्रदर्स थी विया या सोसाइटी इवन, त उहो असांखे ॿाहिरि निकिरणु कोन थी ॾिए। असांजे लाइ वॾो अलमियो इहो आहे त असां वटि हिकु त कानून जो शऊर कोन्हे, ऐं अगरि शऊर अची बि वञे त असांजी उन्हनि लेडी खे ॿाहिरि निकिरण में तमामु इलाही मुश्किलात आहे। सही, जेका असां ॾिसूं बि था ऐं ॿुधूं बि था कोर्ट्स में या इवन जेके कॉल सेंटर ते असांखे कॉल्स अचनि थियूं। रिसेंटली कल्ह हिकिड़ी कॉल आई असांखे, मूंखे पाण खे आई, उन लेडी मूंखां 17 मिंट वरिता। 17 मिंटनि में मां हुनखे 16 मिंट ऐं समथिंग मां ॿुधो चुप करे, ऐं 30 सेकेंड या 35 सेकेंड विच में सिर्फ़ु मुंहिंजी इंटरप्शन हुई। जंहिं महिल ॻाल्हाए बसि कीअं त रोई ॾिनो कॉलर। मां हुन खां वजह पुछी, वजह छा आहे? चई सर तव्हां मुंहिंजो एतिरो टाइम मूंखे ॾिनो आहे, मूंखे ॿुधो बि आहे, मुंहिंजे दिलि जो भार हल्को थी वियो। हाणे उहा लेडी वीचारी कोर्ट न पई वञी सघे। हाणे छा कजे अहिड़े मतिलबु इन सिचुएशन में करणु छा खपे असांखे? जेकॾहिं वञे थी तॾहिं बि मसइलो, नथी वञे तॾहिं बि मसइलो। हालांकि आहे कानूनी हक़ आहे असांजो, हीअ फंडामेंटल राइट आहे। तव्हां कोर्ट में वञी करे तव्हां पंहिंजो पाण खे सिक्योर करण जे लाइ कोई बि पिटिशन आहे तव्हां फाइल करे सघो था। लाज़मी न आहे त डिसोल्यूशन ऑफ मैरिज हुजे या मेंटेनेंस हुजे, कोई बि केस तव्हां फाइल करे सघो था। पर इहो फंडामेंटल राइट असांखे ॿुधाए केरु, जेकॾहिं ख़बर बि पए त असां हुनखे इम्प्लीमेंट कीअं कयूं, एडॉप्ट कीअं कयूं। सही, न कोई इन जे बारे में शऊर न आहे। सही। अच्छा, हिकु कुझु ॾींहं पहिरीं असांखे न्यूज़ मिली त चिन्यॉट में, छो त असां कानून जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त थोरो सो मां इन साइड बि नज़र विझणु चाहियां थी। जीअं तव्हां जो त असां वटि खोड़ सारी अहिड़ी लेडीज़ आहिनि जेके नथियूं वञी सघनि, जेके ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि, इन ईज़ी वर्ड्स, बिकॉज असांजो कल्चर जो हिकु इम्पैक्ट आहे जेको आहे। त चिन्यॉट में हिकु न्यूज़ साम्हूं आई ऐं पोइ चयो वियो त सॼे मुल्क में बि इनशाला अहिड़ियूं एक्टिविटीज़ थींदियूं, त जेका असांजी FIR रजिस्ट्रेशन आहे उन जे लाइ हिकु मोबाइल पुलिस क़ाइमु कई वई, जेका तव्हांजे दर ते वञी, तव्हांजे हिकु कॉल ते तव्हांजे दर ते वञी तव्हांजी FIR लिखंदी। तव्हांखे छा थो लॻे त अगरि वरी जॾहिं इंसाफ़ जी नज़र सां ॾिसिजे थो, छा का अहिड़ी एक्टिविटी, अहिड़ो कोई समथिंग जेको असां पंहिंजी औरत जे लाइ स्पेसिफिकली, बिकॉज़ मर्द खे ॿाहिरि निकिरण जो असांजे कल्चर में एज़ सच को एॾो वॾो इशू नज़र नथो अचे। हूंदो बि त शायदि कुझु 1-2% हूंदो, पर असां मोस्ट ऑफ द टाइम असां फीमेल्स खे इहे इशू फेस कंदे ॾिठा आहिनि। त छा असां वटि वकालत में का तव्हांखे ईअं लॻे थो या जुडिशरी में तव्हांखे ईअं लॻे थो त का अहिड़ी पॉसिबिलिटी जंहिंसां असां उन्हनि खे होम सर्विस ॾेई सघूं, इन ईज़ी वर्ड्स? ॾिसो, होम सर्विस जे लाइ इहो आहे त कुझु अहिड़ा इदारा आहिनि जेके तव्हांजे लाइ कमु कंदा, तव्हांखे शऊर ॾियंदा। असां वटि मां कल्ह बि हिकिड़ो प्रोग्राम टियों ॾींहुं हुयो, हुन में बि इहा ई ॻाल्हि कई
असां वटि हिन शइ जी एजुकेशन न आहे। एजुकेशन हूंदी, अगरि मूंखे तालीम हूंदी, मूंखे ख़बर हूंदी मुंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि, त पोइ माण्हुनि खे इम्प्लीमेंट करण जे लाइ किथे न किथे, जीअं असां पाण चवंदा आहियूं त अगरि हू कोई अहिड़ी तकलीफ़ ईंदी आहे त माण्हू तड़पंदो आहे, लुछंदो आहे, त असां पोइ लुछंदासीं, तड़पंदासीं। मूंखे ख़बर हुजे मुंहिंजो कानून आहे, हीउ कानून राइट मूंखे ॾिए थो, त मां उन फोरम ते वञी करे मां किथे न किथे अप्रोच कंदो। चलो तव्हां न बि कयो, हींअर हर घर में मोबाइल फ़ोन आहे, तव्हां 15 डायल कयो, 15 डायल कयो, पुलिस तव्हांजे दर ते ईंदी, तव्हां सां मिलंदी, तव्हां खां इशू पुछंदी तव्हांजो। उन खां पोइ इशू ॾिसनि था सेंसिटिव नेचर जो आहे या हिनखे असां थाणे ते पहुचायूं, खणी करे तव्हांखे हू थाणे ते पहुचाईंदा। मिसाल तौरु काई लेडी आहे, उनखे घर में तशदुद थिए थो, नथी निकिरी सघे ॿाहिरि, निकिरे थी त अञा वधीक मारपीट थी थिए, 15 ते कॉल करे, 15 ईंदी, प्रोड्यूस कंदी थाणे ते। सही। थाणे वारा जेको प्रोसीजर आहे उहो त पंहिंजो एडॉप्ट कंदा, उन खां पोइ लेडी खे प्रोड्यूस कंदा कंसर्न मैजिस्ट्रेट वटि। फोरम आहिनि, मसइलो इहो आहे त असां उन शइ ताईं पहुची नथा सघूं। सही सही। अच्छा, तव्हांखे छा थो लॻे, छो त डोमेस्टिक वायलेंस जी ॻाल्हि कई, त मां थोरो सो इन ते नज़र विझणु चाहियां थी, बिकॉज़ मूंखे लॻे थो पाकिस्तान जो हिकु हिसो ख़वातीन जो अहिड़ो आहे जिथे जॾहिं तव्हां डोमेस्टिक वायलेंस जी ॻाल्हि कजे थी त ईअं थो लॻे त शायदि कंहिं ॿिए दुनिया जी ॻाल्हि थिए थी, उहा हिन दुनिया जी ॻाल्हि ई न आहे। उन ई जॻह ते वरी हिकु अहिड़ो हिसो बि आहे जेको रीसेंट हिकिड़ो केस बि असांजे साम्हूं आयो, हिकु न्यूली मैरिड छोकिरी जेका जंहिंजी तशद्दुद जी वजह सां जेके घर वारा आहिनि उन जी वजह सां उनजी डेथ वाक़ई थी। ऐं पोइ ज़ाहिर आहे छो त कानून असां वटि आहे, इन जो यकीन ॾियारण बि इलाही ज़रूरी आहे, त ज़ाहिर उहो सॼो केस हलियो एंड देन हू अरेस्ट थी वियो उनजो हस्बैंड, ऐं सभु कुझु शयूं थियूं। त असां वटि ईअं उहे कॾहिं कॾहिं इहे शयूं थींदियूं आहिनि त ईअं लॻंदो आहे त ख़बर न आहे कहिड़ी दुनिया जी ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, बिकॉज़ असांजी सराउंडिंग में त अहिड़ो कुझु असांखे नज़र न पियो अचे। त उहे तव्हांजी कॉल जे थ्रू तव्हांखे छा थो लॻे त केतिरो घणो इहो इशू हिन वक़्तु पाकिस्तान में मौजूदु आहे, स्पेसिफिकली सिंध में? ॾिसो, आहे त पूरे पाकिस्तान में इन शइ जो इशूज़ आहिनि त डोमेस्टिक वायलेंस थिए थो, रिपोर्ट कोन थो थिए। मेन इशू जेको अचे पियो, रिपोर्ट नथो थिए। कल्ह बि मूंखे हिकिड़ी कॉलर हुई कराची जी, 20 इयर्स छोकिरी जी एज आहे, उनजी सिस्टर वॾी, उन जो कॉल कई, जो वालिद बि न आहे, वालदा बि न आहे, ब्रदर बि न आहे, असां 3 पाण में सिस्टर आहियूं, हिकिड़ी मैरिड आहे, 2 असां घर में। उहा सिस्टर पैर खां डिसेबल हुई, ईअं ॿुधायो वियो। हा, पैर खां डिसेबल हुई, 20 सालनि जी छोकिरी, उनजी शादी थी आहे, उनजो हस्बैंड, उनजो ब्रदर, उनजी भाभी, 4 माण्हू उन घर में रहनि था। सही। 20 सालनि जी छोकिरी खे एतिरो टॉर्चर कयो वियो, मेंटली एंड फिज़िकली, शी सस्टेंड हर अटैक। अल्लाह। उनखे पंहिंजो हस्बैंड हॉस्पिटल न खणी वियो आहे, उनखे पाड़े वारा आया आहिनि, पाड़े वारनि हिनजी सिस्टर खे कॉल कई आहे त तव्हांजी सिस्टर खे हार्ट अटैक आयो आहे, उन्हनि चयो हाणे असांखे पहुचण में टाइम लॻंदो, तव्हां खणी हिनखे हॉस्पिटल अचो, असां बि हॉस्पिटल था अचूं। इहा आहे इंतिहा। हिकु 20 सालनि जी छोकिरी नौजवान, उनखे हार्ट अटैक, सिर्फ़ु छा रीज़न शादी। त छा मतिलबु असांजी सोसाइटी में एतिरी हैवानियत असांखे सम्झ में नथो अचे त छा इन्हनि माण्हुनि खे घर में तालीम नथी ॾिनी वञे त औरत जा राइट्स कहिड़ा आहिनि। तव्हां बि त कंहिंजो औलाद आहियो, तव्हांजी वालदा हूंदी, तव्हांजी बि सिस्टर हूंदी, त छो आख़िर? त इन शइ खे ख़तमु करण जे लाइ असांखे कहिड़ा स्टेप्स खणणा पवंदा, असांखे उन तरफ़ वञिणो पवंदो। पहिरियां इम्प्लीमेंटेशन बाद में करणी पवंदी, पहिरियां शौर एजुकेशन, जेको असां वटि इलाही इन शइ जी कमी आहे, लैक आहे इन शइ जी, उनखे पूरो करण जे लाइ असांखे सेमिनार्स करणा पवंदा। असांखे जेके ही पंहिंजा TV न्यूज़ चैनल्स आहिनि, उन्हनि ते अहिड़ा प्रोग्राम करणा पवंदा जंहिंसां उन्हनि माण्हुनि ताईं इहो शौर पहुचे त अगरि असां सां हीउ इशू थिए थो त असां वञूं कहिड़े तरफ़। सही सही। अच्छा, इन सां गॾोगॾु हीअ त उहो छो त फिज़िकली जेको असॉल्ट थिए थो उहो तव्हांखे नज़र बि अचे थो। काफ़ी जॻहियुनि ते ईअं बि थींदो आहे त जॾहिं उहा छोकिरी पंहिंजे घर वारनि खे बि ॿुधाइण जी कोशिशि कंदी आहे त उहे बि शायदि उन ॻाल्हि खे न एक्सेप्ट करे रहिया हूंदा आहिनि या न सम्झी रहिया हूंदा आहिनि। वायलेंस असां सिर्फ़ु हिते मां सिर्फ़ु फिज़िकल असॉल्ट जी ॻाल्हि नथी करणु चाहियां। जॾहिं तव्हां वायलेंस जी ॻाल्हि कयो था, वायलेंस उहो बि आहे जेको मेंटली केरु तव्हांखे टॉर्चर करे रहियो आहे। वायलेंस जी एक्ट में त अगरि मां ग़लति न आहियां, तव्हां मज़ीद सही तरीक़े सां ॼाणियो था, उहो बि अचे थो। हीअ जेको मेंटल जेको डिस्टर्बेंस थींदी आहे अचानक सां, जॾहिं को कपल मैरिड थिए थो ऐं उनखां पोइ तमामु उहे मेंटल इशूज़ असांखे साम्हूं ईंदा आहिनि, मेंटली केरु तव्हांखे टॉर्चर करे रहियो हूंदो आहे। थोरो सो मां इन जे हवाले सां बि ॻाल्हाइणु चाहियां थी, इन जी अवेयरनेस बि पंहिंजे नाज़रीन खे ॾियणु चाहियां थी। जेका कल्ह वारी कॉल मां तव्हां सां डिस्कस कई त 20 सालनि जी छोकिरी, उन सां मेंटल टॉर्चर हुयो। मेंटल टॉर्चर कीअं त हुनखे घर में ट्रीट कयो वियो एज़ अ नौकर, त भई भाभी जेको मुंहिंजो चवंदी त उहो कमु कंदी।
ऐं उनजे हस्बैंड खे इहो चयो त तूं डायरेक्ट पंहिंजी वाइफ खे ख़र्च पे न कंदे, असांखे ॾींदे असां तुंहिंजी वाइफ खे ख़र्च ॾींदासीं। ऐं डायरेक्ट हस्बैंड पे न पियो करे, ज़हन में इहा शइ क्लिक थींदी औरत खे त मुंहिंजो हस्बैंड डायरेक्ट मूंखे नथो ॾे, इहो मेंटली टॉर्चर आहे। उन छोकिरी कमु कयो, थांव धोता या मानी पचाई, घर जो कमु जेको बि आहे उहो उन ते फ़र्ज़ु आहे, पर एक्स्ट्रा जेका शइ थिए ऐं उहो कमु करण खां पोइ कोई घर जो फ़र्ज़ु अची करे तव्हांखे 2000 रुपया ॾिए, इहो बि हिकिड़ो मेंटली टॉर्चर आहे। तूं सोचींदी त मां घर जो कमु कयो आहे, हाणे मूंखे हुनजो उजूरो थो मिले 2000 रुपया, माना इट मीन्स मां नौकर आहियां। इहे हिकिड़ा काइंड्स आहिनि जंहिंजे करे हू 20 सालनि जी छोकिरी हुनखे हार्ट अटैक अची वियो। ऐं इहे शॉकिंग आहे, असांजे लाइ हिकिड़ो अलार्म आहे, इहा शइ न थियणु खपे। सही, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके शायदि बज़ाहिरनि ॾाढियूं सही लॻी रही हूंदियूं आहिनि, पर उनजो चवंदा आहिनि त अंदर जो हाल इंसान उहो ई ॼाणींदो आहे जंहिंसां गुज़री रही हूंदो आहे। सो काफ़ी सारा अहिड़ा केसिस बि असां वटि साम्हूं ईंदा आहिनि जंहिंमें असां इहे तमामु शयूं ॾिसी रहिया हूंदा आहियूं, ऐं उनखां पोइ मुआशिरे खे इहो सम्झाइणु हिकु ॾाढो पैमाल नाले सां हिकु ड्रामो बि हली रहियो आहे, अगरि तव्हांजे नज़र सां गुज़रियो हुजे। एग्ज़ैक्टली इहा ई स्टोरी आहे त मेंटली तव्हां हिकु हिकु परफेक्ट घर, हिकु सुठो घर, हिकु सुठो बिहेव करण वारो हस्बैंड, पर छो त मेंटल तव्हांजी या इमोशनल सपोर्ट न आहे ऐं तव्हां अकेला आहियो, त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थियूं वञनि जेके तव्हांजे लाइ तव्हांजी ज़हनी सिहत जे लाइ सुठियूं न आहिनि, ऐं तंहिं करे उन जा जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक रिज़ल्ट असांखे साम्हूं था अचनि। देन जॾहिं असां अचूं था, हीअ त उहा शइ थी वई जेका बाद में थिए थी। थोरो सो मां अर्ली मैरिजिस ते बि ॻाल्हाइणु चाहियां थी। इरफान साहब, मूंखे ॿुधायो त छा हिन वक़्तु बि, बिकॉज़ हीअ त मूंखे लॻे थो हाणे त हर माण्हू वक़्तु मोबाइल आहे, हाणे उहो दौरु न आहे जो माण्हू चइजे त नी सॼे ॻोठ में को हिकिड़ो फ़ोन हूंदो। हाणे शायदि को अहिड़ो ॻोठ हुजे, हाणे हर माण्हू वटि आहे, हर घर, एटलीस्ट हर घर में आहे। कंहिं ॻोठ जी ॻाल्हि करे त हर घर में इहा एक्सेस आहे त तव्हांखे कंहिं बि चैनल जे थ्रू तव्हां ताईं न्यूज़ ज़रूरु पहुची थी वञे। ही 18+ जेके मैरिजिस असां वटि हिकु जेको कानून जो जेको एक्ट आहे उन हिसाब सां इहो हर माण्हू खे ख़बर आहे, हर ॿार खे ख़बर आहे, हर सो कॉल्ड उहे मौलवी जेके कराए रहिया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे, उहे रजिस्ट्रार जेके रजिस्टर करे रहिया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे। त हिकु ॾाढी कॉमन हिकु शइ थी वई आहे। पर छा अॼु बि असां वटि चाइल्ड मैरिजिस जा जेके केसिस आहिनि उहे अची रहिया आहिनि? हा, बिल्कुलु। सभ खां पहिरियां त असांखे इन शइ खे ॾिसणो पवंदो त चाइल्ड मैरिज ऐं फोर्स मैरिज आहे छा, थिए कीअं थी। अंडर 18 ईयर्स असां वटि कानून आहे चाइल्ड मैरिज रेस्ट्रेंट एक्ट 2013 में ई कानून आयो। सही। त भई छोकिरे ऐं छोकिरी जी शादी जी जेका एज आहे उनजी लिमिट केतिरी हुअणु खपे। कानून ॿुधाए छॾियो 18 साल असां वटि सिंध में। पंजाब में पहिरियां डिफरेंट हुई, हाणे अमेंडमेंट अची वियो, उते बि 18 साल थी विया। 18 थी वियो, थींदो ईअं हुयो 16 हुयो। पोइ हितां जा माण्हू वञी करे या KPK जा वञी करे, बलोचिस्तान जा वञी करे पंजाब में शादी कंदा हुया अगरि छोकिरी जी एज घटि हूंदी हुई त। छो जो उते उहो कानून हुयो 16 साल छोकिरी, 18 साल छोकिरो। सही। फोर्स मैरिज जी 16 साल जी छोकिरी आहे या 18 साल जी छोकिरी आहे। हाणे फोर्स मैरिज में असां हिन शइ खे ईअं पढ़ंदासीं, चाहे मेजर हुजे चाहे माइनर हुजे। फोर्स मैरिज मीन्स फोर्स मैरिज, तव्हां ते कोई ज़बरदस्ती करे, तव्हांजो पेरेंट्स वालदेन या कोई रिश्तेदार हुजे या तव्हांजो इवन जंहिंसां जेको शादी करणु चाहे थो उहो तव्हां सां ज़बरदस्ती करे त भई तव्हां मूंसां शादी कयो, गन पॉइंट ते अचे। मतिलबु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न त ज़बरदस्ती हथियार रखे करे भई तूं निकाहनामे ते सही कर, मूंसां तुंहिंजी शादी थी वई। त इहा आहे फोर्स मैरिज। ऐं चाइल्ड मैरिज अंडर 18 ईयर्स अकॉर्डिंग टू चाइल्ड मैरिज रेस्ट्रेंट एक्ट। डेफिनेटली जेका तव्हां ॻाल्हि कई, सवाल पुछो त रिपोर्ट थियनि था, बिल्कुलु स्टिल केसिस आहिनि जेके चाइल्ड मैरिज जा केसिस थियनि था ऐं बिल्कुलु शादी थिए थी उन्हनि जी, उहे शादी कनि था। हाणे सवाल इहो आहे त इन में फोर्स यूज़ थियो आहे या न थियो आहे, छोकिरी जी कंसेंट आहे या न आहे, सवाल इहो पैदा थो थिए। जेकॾहिं छोकिरी जी कंसेंट आहे त आया जेको निकाह थियल आहे उहो जाइज़ आहे, जंहिंखे असां वैलिड चवंदा आहियूं, या नाजाइज़ आहे। त 16 साल जी छोकिरी अगरि पंहिंजी कंसेंट ॾिए थी, छोकिरो बि एग्री आहे, निकाह वैलिड हूंदो। हाणे इहो मैटर वेंदो हलियो अकॉर्डिंग टू चाइल्ड मैरिज रेस्ट्रेंट एक्ट, त भई तव्हांजी एज पूरी न हुई। सही सही। उन जी पनिशमेंट तव्हांखे मिलंदी। सही। ऑब्वियसली बिकॉज असां वटि खोड़ सारा अहिड़ा कानून आहिनि जंहिंमें किथे न किथे रिलीजन ऐं तव्हांजो जेको आहे उहो कानून जेको आहे तव्हांजो कल्चर ऐं रिलीजन जेके आहिनि उहे क्लैश कंदा आहिनि। खोड़ सारा अहिड़ा असां वटि कानून आहिनि। पर उन खां पोइ वरी जॾहिं तव्हां पाकिस्तान में रहंदे कानून जी ॻाल्हि कयो था, आई गेस उन जी पारसाई करणु
हर कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखण वारो माण्हू हुजे उन जी पारसाई करणी आहे असांखे उन खां पोइ ज़ाहिरा तव्हां ॿियनि शयुनि खे ॾिसो त ज़रूरु इन ते वधीक ॻाल्हाईंदासीं बिकॉज़ मूंखे लॻे थो त ही क्लैशिस थी रहिया आहिनि ऐं छो त असां सिर्फ़ु पंहिंजे रिलीजन जी ॻाल्हि न करे रहिया आहियूं उहे तमामु रिलीजन जेके पाकिस्तान में फॉलो कया पिया आहिनि था उन्हनि जी बि ॻाल्हि करे रहिया आहियूं त उन्हनि ते कहिड़ो पहिरीं कानून इम्प्लीमेंट थिए थो इन ते ज़रूरु असां ॻाल्हाईंदासीं पर कॉलर्स असां गॾु आहिनि जल्दी सां उन्हनि खे शामिलु करे था वठूं जी अस्सलाम वालेकुम जी नूर अली साहब कीअं आहियो तव्हां ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो जी 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 फरमायो जी नूर अली साहब तव्हांजी आवाज़ सही तरीक़े सां न पहुची रही आहे असां वटि सवाल रिपीट कजो आवाज़ तव्हां ॾाढो डिस्टर्ब अची रहियो आहे असां वटि सही नूर अली साहब छा तव्हां लाउड स्पीकर ते असां सां ॻाल्हाए रहिया आहियो जी 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 अच्छा ठीकु आहे तव्हांजी जेका ॻाल्हि आहे आई एम श्योर त अधु ॻाल्हि मूं ताईं पहुती आहे त इन ई जेका अॼु असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं इन ई हवाले सां तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो बिल्कुलु तव्हां सही था चओ कानून जी पारसाई हर माण्हू खे करणी आहे ऐं इनशाला अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में उन ते मज़ीद बि ॻाल्हाईंदासीं ऐं ईअं ई असांजो प्रोग्राम जी 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 प्लीज़ सजाए रखते हैं जो चेहरे पे हंसी की किरण सजाए रखते हैं जो लोग चेहरे पे हंसी की किरण न जाने दिल में कितने शिगाफ रखते हैं ओहो खिलदाता है न पर उनके दिल में मतलब जी यो स्पेसिफिकली वकील साहब लाओ वाह स्पेशल वकील साहब लाओ माण्हू बेचारा खिलदा न जिने पर दिल में उनखे ॾाढो तकलीफ़ हूंदी आहे सही 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 बिल्कुलु 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 तव्हां सही था ॻाल्हि कयो तव्हांखे त ख़ुदा न ख़ास्ता का तकलीफ़ कोन पहुती आहे नूर अली साहब तव्हां ताईं त का तकलीफ़ ख़ुदा न ख़ास्ता कोन पहुती आहे न न अलाह शुक्र अलाह आऊं सभु टाइटा मुंहिंजो पाण छोकिरो कोर्ट में आहे मूंखे आऊं कोर्ट में ॼाणंदो आहियां सभु ॻाल्हियूं हा ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही सुठी ॻाल्हि आहे ऐं मां इहो चाहियां थी त असांजो तमामु जेको पाकिस्तान आहे उनजे हर कुंड जेका आहे उन में कानून जी अवेयरनेस हुजणु इलाही ज़रूरी आहे वॾी महिरबानी नूर अली साहब कॉल करण जी ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा रहो बिकॉज़ अॼु खोड़ सारियूं शयूं आहिनि पंहिंजे प्रोग्राम में इनशाला मां शामिलु करण वारी आहियां सो ॻाल्हि इहा थी रही हुई इरफान साहब जंहिंखे मां अॻियां वधाइणु चाहियां थी त असां वटि तव्हां जीअं चयो त निकाह त ज़ाहिरा हिकु असांजे रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू सां ॾिसो त थी थो वञे ऐं उन में उहा एज रिस्ट्रिक्शन न आहे जेका असांजी कानून ॾिए थो पर छा तव्हांखे नथो लॻे त जेके निकाह ख़्वाह बि आहिनि जेके निकाह कराए बि रहिया आहिनि उन्हनि ते बि उहो कानून जेको आहे उहो लागू थिए थो जी बिल्कुलु वालदेन निकाह ख़्वान इन्हनि ॿिन्ही ते असांजो चाइल्ड मैरिज रेस्ट्रिक्शन एक्ट जेको आहे उहो एप्लीकेबल आहे सही कहिड़ी कंडीशन में उहा कंडीशन इहा आहे त अगरि तव्हां कंहिं छोकिरे खे या छोकिरी खे ज़बरदस्ती कई त भई तव्हांजी असां हिते शादी कराइण था चाहियूं उमूमन असां वटि हींअर सोसाइटी में इहो अलमियो आहे जेतिरे क़दुरु मां ॾिठो आहे या असांजा कोर्ट में मैटर्स आहिनि या इवन जेके कॉल्स असां पंहिंजे कॉल सेंटर ते रिसीव कयूं आहिनि त सर मुंहिंजा पेरेंट्स ज़बरदस्ती शादी कराइण था चाहिनि कानून मूंखे छा कहिड़ो प्रोटेक्ट थो करे किथे प्रोटेक्ट थो करे मूंखे छा करणु खपे उमूमन असांजी पहिरीं प्रियोरिटी इहा हूंदी आहे त असां हुनखे इहो चऊं त भई तव्हांजा पेरेंट्स आहिनि छो जो असां कंहिंजो औलाद आहियूं त असां कंहिंखे पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु या माउ जे ख़िलाफ़ु कॾहिं बि नथा करणु चाहियूं छो जो अगरि असां कंहिंखे चई छॾियूं तव्हां डायरेक्ट हलिया वञो कोर्ट त हिकिड़ी इहा शइ माना ग़लति इम्पैक्ट पवंदो त भई तव्हां डायरेक्ट हलिया था वञो पीउ माउ खे कोर्ट में वठी था अचो उन्हनि खे परेशान था कयो त बहितरु इहो आहे तव्हां मेडिएशन कयो तव्हां पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हायो हिकु दफ़ो न 10 दफ़ा ॻाल्हायो तव्हांजा पेरेंट्स नेट हुननि खे रहम अची वेंदो ठीकु आहे अच्छा हिकु ॿिया कॉलर जल्दी सां उन्हनि खे शामिलु करे था वठूं पोइ हितां ई तव्हांजी ॻाल्हि जेका आहे उहा कंटिन्यू कंदासीं जी अस्सलाम वालेकुम जी केरनि सां सां गॾु जी मेमन साहब कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो अल्लाह शुक्र आहे अभी तहलीम जी कमी आहे जी तहलीम इंसान खे पंहिंजे ॿार खे पंहिंजे माउ पीउ खे जेको आहे ॿार खे तहलीम ॾियणु ऐं सही उन्हनि खे झटि जेका शादी कराइण जी तव्हांजी उमिरि
और सही है इंसान खे लिखे हूंदो मिलंदो सम्झे सही। पर चार ॼणा पंज ॼणा फैमिली में रहनि था ऐं हिकिड़ी ॿियनि ॾाढो ज़ुल्म थिए इहो सुठी ॻाल्हि न आहे ॾाढी। बेशक बेशक बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि करे रहिया आहियो ऐं तालीम त ज़ाहिर आहे जेतिरा मसइला हिन वक़्तु असां ॾिसी रहिया आहियूं ऐं अवेयरनेस जो न हुजणु शऊर जो न हुजणु इहो बि तालीम जो घटि जेको असां वटि अमल आहे उहो ई आहे। मिम साहब तव्हां जीअं तालीम जी ॻाल्हि करे रहिया आहियो क़रीब क़रीब तव्हांजे कीअं थो तव्हांखे पाड़ो नज़र अचे केतिरा ॿार आहिनि जेके स्कूल वञी रहिया आहिनि छा उन्हनि जा माइट पाण सीरियस आहिनि? सिंध में जेको आहे तमामु तालीमी रवान घटि थी वियो आहे इहो सिंध में तमामु घणो घटि आहे ऐं असांजे वॾनि खे माफ़िजरनि खे वज़ीरनि खे घुरिजे त तालीम आम कनि ऐं तालीम सुठे नमूने ॾियारीनि। सही मेमन साहब इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं ऐं मूंसां गॾु आई एम श्योर त खोड़ सारा ॿिया व्यूअर्स बि हूंदा जेके हिन ॻाल्हि खे सम्झणु चाहींदा। ऐं चोबी साहब ने जेको ॻाल्हि ॻायो चोबी साहब जी जी पर हिन ॿ टे वञी जरिया सम्झियो अच्छा चोबी साहब जेको उर्दू ॻाल्हि अथव दिल में रखा के बैठा हूं सम्झे हाँ जी इहो तमामु सुठो ॻाए चोबी साहब खपे त सिंधी ट्रेनिंग वठे कलाक पहिरीं जेके ॻाल्हि अचनि जेके सही थोरी ट्रेनिंग वठे त तमामु सुठो तव्हांखे किराए ते घुराइण वारो माण्हू कोन घर जो घर में वेठो आहे। असां बसि हिन खां पोइ सिंधी गानो ई पिया ॻाइनि शोभ भाई तव्हां फिकर ई न कयो। वॾी महिरबानी कयो प्रोग्राम ॾिसंदा रहजो शोभी भाई खां असां सिंधी ॻाल्हायूं था ॾाढी ज़बरदस्त सिंधी ॻाईंदा आहिनि। अच्छा सलाम चोबी साहब सलाम बड़ी मेहरबानी। अच्छा ॻाल्हि ख़त्म कंदासीं इनखां पोइ शोभ भाई अब तो सिंधी गाना ही पड़ेगा ये जो आप पे टैग लगा हुआ है ना कि शोभ भाई सिंधी नहीं गा सकते ऐसा इसको हम हटा के ही रहेंगे। बिल्कुल गाऊंगा लेकिन मुझे सिंधी सहरे और लाड़े बहुत याद हैं तो वो मॉर्निंग शो में अच्छे नहीं लगते। अगर एक ब्रेक के बाद में हम वो माहौल दे देंगे आपको आप फिक्र ना करें बस आपने बता दिया ना। कहाँ है हमारे कोऑर्डिनेटर जावेद साहब तो पता नहीं अभी भी शायद वो गेस्ट अरेंज करने में लगे हुए हैं। हमने नेक्स्ट प्रोग्राम जावेद साहब ऐसा करना है जिसमें सहरे गा सके हम ज़रूर सुनेंगे। अच्छा ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं ॻाल्हि थी रही हुई पेरेंट्स जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण जी। हाँ तो उमूमन असां जेके भी अप्रोच कंदा आहिनि त सर असांखे पेरेंट्स ज़बरदस्ती शादी कराइण था चाहिनि या इवन अहिड़ा बि असां वटि मैटर्स आया सर असां अर्ली मैरिज नथा करणु चाहियूं स्टिल मतिलबु असां सेटल न आहियूं या कुझु असां कयूं असांखे कुझु ॿुधायो जो असां पंहिंजे पेरेंट्स खे उन शइ ते एग्री करे सघूं त हल इहो आहे त असां डायरेक्ट उन्हनि खे कोर्ट जो कोर्ट वञी सघनि था कानून बि आहे पर चवण जो मक़सदु इहो आहे डायरेक्ट अगरि मोकिलियूं त पेरेंट्स जे ख़िलाफ़ु तव्हां डायरेक्ट कोर्ट में वञो वरी तव्हां उन्हनि खे उते एज़ अ लिटिगेंट वठी अचो तव्हां उन्हनि खे अपोनेंट करे उहो कोर्ट में बीठा हुजनि हिकिड़ी शइ माना ओवर एज बि हूंदा आहिनि ऐं हुननि जी मेंटेलिटी अलाए छा हुजे उन महिल हू सोचे करे बीमार बि थी पवनि त इन शइ खे असां एतिरो प्रिफर न कंदा आहियूं बहितर आहे तव्हां मेडिएशन कयो। मेडिएशन छा आहे शायदि असांजे ॾिसंदड़नि खे एतिरी हुननि जे बारे में ख़बर न हुजे मेडिएशन इहा आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं पाण में ॻाल्हि ॿोल कयो तव्हां वेही करे पाण में सेटलमेंट कयो त करणु छा खपे ऐं बहितर अमल इहो आहे त बजाए तव्हां कंहिं एक्सेस में वञण जे लाइ लिटिगेशन में वञण जे लाइ तव्हां पहिरियां मेडिएशन हींअर असां वटि जेके बि फॉरेन कंट्रीज़ आहिनि उन्हनि में मेडिएशन केस दाख़िल करण खां पहिरियां मैंडेटरी करार ॾिनो वियो आहे। अगरि कोई बि तव्हां मैटर खणी था अचो पहिरियां मेडिएशन जे प्रोसेस मां क्रॉस करे अचो पाण में ॻाल्हियूं कयो सेटलमेंट नथी थिए पोइ कोर्ट में अचो उहो सर्टिफिकेट तव्हां उन पंहिंजे केस सां गॾु जमा कराईंदो त बहितर इहो आहे त हिकु त इन सां कोर्ट जे जेके केसिस जा बर्डन आहे उहो बि घटि थी वेंदो ऐं तव्हांजो घर वेठे मसइलो हल थी वेंदो बहितर आहे तव्हां कोर्ट में अची करे पर कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे कोर्ट में घणा इलाही मैटर्स कॉज लिस्ट में लॻल हूंदा आहिनि हिकिड़ी कोर्ट उन में 70, 80, 90 केसिस हाणे 90 केसिस में तव्हांजो अगरि आख़िरी नंबर ते केस लॻल हुजे त तव्हांखे 3 बजे खां पहिरियां त सॾु थींदो कोन ऐं 3 बजे बि सॾु थियो उन महिल ऐं जज साहिबु चए त टाइम पूरो थी वियो आहे छुटी थी वई आहे त हिकिड़ो इंसान जो वरी पोइ उन महिल ज़हन बि जेको आहे न त उहो अलाए किथे वेंदो आहे अलाए किथे सोचींदो आहे त यार मां सॼो ॾींहुं इंतज़ार बि कयो आहे त बहितर इहो आहे त मेडिएशन प्रोसेस उन मां तव्हां गुज़रो तव्हां उनखे थी अचो पंहिंजे पेरेंट्स सां ॻाल्हि कयो हिकु दफ़ो न 2 दफ़ा न 10 दफ़ा 20 दफ़ा माउ पीउ भले तव्हांखे घटि वधि ॻाल्हाइनि सही। अच्छा हीअ जेको मेडिएशन प्रोसेस जी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो छा इहो असां वटि तव्हांखे लॻे थो उन तरीक़े सां अची सघंदो बिकॉज़ मां काफ़ी लॉयर्स खे ॿुधो आहे त असां पहिरीं वर्बल सेटलमेंट कराइण जी कोशिशि करे रहिया हूंदा आहियूं चाहे वो को बि फैमिली मैटर हुजे असां पहिरीं कोशिशि कंदा आहियूं त वर्बली उहे सेटलमेंट थी वञे न थींदो आहे त पोइ उन केस खे असां कोर्ट में परस्यू कंदा आहियूं त छा तव्हांखे लॻे थो त असां वटि इहो कल्चर जीअं तव्हां चयो रहियो त ॿियनि जॻहियुनि ते मैंडेटरी थी वियो आहे असां वटि बि ईअं लीगलाइज़ थी वेंदो इहो? ॾिसो आहे सही पर जेको केस करण खां पहिरियां वारो प्रोसेस आहे जंहिंखे मैंडेटरी कराए ॾिनो वियो उहो न आहे। असांजे हाई कोर्ट हींअर बि स्टिल
मैटर्स जेके आहिनि मेडिएशन प्रोसेस लाइ रेफर कंदी आहे। सही। कुझु अहिड़ा सर्टिफाइड मेडिएटर्स आहिनि, जीअं असांजी मैडम हुई लास्ट टाइम प्रोग्राम में आई तव्हां जी वटि, जी उहा बि सर्टिफाइड मेडिएटर आहे, उन्हनि खे बि मैटर्स रेफर थींदा आहिनि। असांजी पंहिंजी हिकिड़ी पूरी टीम आहे, इस्लामाबाद में बि आहे, कराची में बि आहे, त असां वटि बि आहे प्रोसीजर। काई बि केस अगरि असां वटि रेफर थी आहे कोर्ट खां, हाँ ऐं इवन असांजे हाई कोर्ट सिंध में हिकिड़ो पर्टिकुलर रूम ठहियलु आहे जेको मेडिएशन रूम जे नाले सां उनखे सॼो ईंदो आहे। उनमें उहो मेडिएशन जो सॼो प्रोसेस थींदो आहे। मेडिएशन करण जो मक़सदु इहो आहे, कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ा इदारा हूंदा आहिनि, अहिड़ियूं कंपनीज़ हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजा फार्मूला लीक न करणु चाहींदा आहिनि। ओके सही। जी मिसाल तौरु कोई अहिड़ो चॉकलेट आहे, जीअं असां पाण वटि जेको डेयरी मिल्क आहे, इन्हनि जो हिकिड़ो फार्मूलो हूंदो आहे जंहिंजे तहत चॉकलेट ठहंदो आहे। हाँ अगरि केरु चोरी करे वञे त हू चवंदा आहिनि असांजो इहो चोरी न थियणु। जेकॾहिं कोई मैटर थी वञे, कोर्ट में अचनि, हू हिकिड़ो प्रोसेस सॼो फार्मूलो खणी अची कोर्ट में कापी जमा कराइनि, त पोइ त मुंहिंजे लाइ बि आसानी थी वेंदी, त मां सर्टिफाइड ट्रू कापी अप्लाई करे हुनजो फार्मूलो चोरी करे सघां थो। सही सही। त मीडिएशन में हूंदो त इहा शइ तव्हांजी लीक न थींदी, तव्हांजी ॿाहिरि न वेंदी। थींदी सही। प्लस असां वटि वरी जॾहिं असां फैमिली मैटर्स जी ॻाल्हि कयूं त हिकु ॿियो बि हिकु सुठो अमल थींदो, त असां वटि नॉर्मली इहो लॻंदो आहे, बिकॉज असांजो कल्चर बि कुझु इन तरीक़े सां आहे, त हा यार बसि जेके ॻाल्हियूं आहिनि घर में उहे ईअं ई ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, ऐं इन्हनि ते को सीरियस एक्ट कोन खयो वेंदो। पर वंस तव्हां उहो उन तरफ़ वञो था, तव्हां मेडिएशन जी तरफ़ अगरि उन तरीक़े सां कंहिं मेडिएटर तव्हां स्पेसिफिकली वञो था, त ज़ाहिर उहो इन्वायरमेंट जेको आहे उहो इन थी थो वञे त न भई ॻाल्हि सीरियस आहे, उन ते हाणे सीरियसली सोचते। खोड़ सारा अहिड़ा फैमिली मैटर्स आहिनि जेके ईअं बि सॉर्ट आउट थी सघनि था। अच्छा जल्दी सां शोभ भाई जी तरफ़ हलूं था, इंशाल्लाह मज़ीद ॿियूं बि ॻाल्हियूं शामिल कंदासीं। शोभ भाई शामिल हो रहे? ब्रेक के बाद हो रहे हैं। ब्रेक के बाद हो रहा है, ठीक है जी। जल्दी सां एक ब्रेक की तरफ़ हलूं था नाज़रीन, इंशाल्लाह उन खां पोइ ज़रूरु शोभ भाई जो आवाज़ शामिल कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी वञी रहिया आहियूं असां शोभ भाई जी तरफ़। शोभ भाई शामिल थी रहियो आहे गानो, सिंधी गानो? कोशिश है, क्योंकि उस्तादों के गाने जो है ना गाना बड़े मुश्किल होते हैं, और हमारे जिसे कहते हैं मुल्क का सरमाया है, पूरे सिंध का सरमाया, पूरे मुल्क का सरमाया शमन अली मिराली उस्ताद, और उनका गाया हुए गीत बड़े लोगों ने गाया, लेकिन मैंने कभी हिम्मत नहीं की इस गाने को गाने की, क्योंकि उनकी जो वॉइस है बड़ी मेलोडियस है, और जो मेरा स्टाइल है वो एक अलग है। लेकिन ज़ाहिर बात है कि उन्होंने इतना म्यूज़िक इंडस्ट्री को इतना काम किया है, उन्होंने इतनी खिदमत की है कि इसमें कोई शक नहीं कि उनके जो भी सॉन्ग्स हैं वो हिट तरीन सॉन्ग्स हैं, और उनको गाते हुए बड़ा खौफ आता है कि कहीं कोई गलती ना हो जाए उसमें। ये है जी, तो शामिल करते हैं उन्हीं का एक बड़ा मशहूर ज़माना सॉन्ग भी। हम आज शोभ भाई ने प्रोग्राम की शुरुआत ही ऐसे की। आज शोभ भाई आपने वैसे ही अपनी तरह के गाने ही नहीं गाए आज सुबह सुबह, तो हम अब सुनना चाहते हैं मज़ीद। गाने का पता नहीं, म्यूज़िक अच्छी होने वाली है ये तो मुझे पता है, गाने का मुझे नहीं पता। उस्तादों का गाना गाओ तो एक प्रेशर होता है आपके ऊपर, हाँ, कि इसमें कोई गलती गुस्ताखी ना हो जाए। तो मैं पहले से ही शिराज मिराली मेरे साथ शो करते हैं सिंध म्यूज़िक, और उस्ताद शमन मैं आपके साथ बहुत रहा हूँ, लेकिन ये कि पहले से ही आपसे हद छुड़ी माफ़ी है जी। हसी जिंदगी गुजरी वही, ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी
यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटियो गॾु हासी थे ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटियो मुख लाए मुखां खिलंदी वई अलविदा मूंखे चई का ख़बर ही न पई ही हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा क्या खबर ही न रही उर्दू में हंसी जिंदगी ये हंसी जिंदगी यूं ही गुजरी रही ख्वाब हो या हवा क्या खबर ही न रही जबरदस्त शो भाई, नाइस ट्राई मजा आया। कुछ गलती होती है इसमें कोई शक नहीं, क्योंकि आपको जो प्रोनाउंसिएशन होता है वो बहुत ज़रूरी होता है। अभी हंसी जिंदगी मैंने कहा गुजरी वही वही तो ये गलत हो गया। अच्छा गुजरी वही सही था, अब वो बोलने में वही वाला हो गया वही हाँ वही नहीं था वही था। लेकिन अदरवाइज जो आई गेस जब भी आप अपनी ज़ुबान से हटके, इसमें कोई मायूब बात नहीं है, जब भी आप अपनी ज़ुबान से हटके या कोई भी नई चीज़ कर रहे होते हैं, ज़ाहिर है वो आपको थोड़ी सी अटकती है। लेकिन जी प्रैक्टिस करने से आप बहुत कुछ कर सकते हैं। तो ये हम गाने की प्रैक्टिस करते रहेंगे और एक दिन पूरा गाना बड़े अच्छे से सुनाएंगे इंशाल्लाह, आमीन, है ना शो भाई, और सही तरीके से लिख के सुनाएंगे। ठीक है शो भाई, डन हो गया। इसमें तो आपने मेरी मदद की है, ये जो मुझे लिखाया स्टैंजा, लेकिन मैंने फिर भी थोड़ी बहुत गलतियां कर ली, बड़ी माजरत जितने भी व्यूवर्स हैं सुनने वाले हैं। तो बाकी नहीं, मेलोडी बहुत खूबसूरत है, बेइंतहा अच्छी लगती है जिसे। बिल्कुल बहुत प्यारी है। और मुझे बड़ा झटका लगा अभी थोड़ी देर पहले कि अरसा हो गया मैंने ये गाना नहीं सुना, ये कोई बचपन में सुने हुए गाने मेरे। और अभी जब मैं इसको रिपीट कर रही थी तो ये मुझे लाइंस पूरी याद थी। ये तो एक कमाल हो गया ये। खैर जी, इन्हें कमाल के बाद में ऐसा ॻाल्हाईंदा सी। फिर वक्त जेको आहे उहो हिन तरफ़ वठणु चाहियां थी। इरफान साहब, कॾहिं ज़िंदगी में कोशिशि कई आहे पाण ॻाइण जी? ॻाइण जी तरफ़ त शौक़ु कोन रहियो आहे, पर कंपेयरिंग जी तरफ़ रहियो आहे, कंपेयरिंग कई आहे। ओहो, ज़बरदस्त। पोइ चवंदा आहिनि हिकु कंपेयर खे होस्ट बि हुजणु खपे, ऐं उन कंपेयर खे हिकु आरजे बि हुजणु खपे, हिकु सिंगर बि हुजणु खपे, हिकु एक्टर बि हुजणु खपे। एक्चुअली ॾिसो, मां शुरू खां ज़्यादातर पढ़ाई में इंट्रस्ट इलाही रहियो आहे। छो बचपन खां वठी सुबुह जो स्कूल, वरी शाम जो ट्यूशन सेंटर, मदरसो त मां बचपन में ई मतिलबु 2nd 3rd क्लास में हुयासीं त क़ुरान शरीफ़ मुकमल करे छॾियो हुयो, मतिलबु पढ़ी छॾियो हुयो। माशाल्लाह, इलाही शौक़ु हूंदो हुयो पाण जो, स्टिल आहे। मां पंहिंजे नंढे ब्रदर्स खे चवंदो आहियां त तव्हां हींअर वारी एजुकेशन में ऐं जेका असां वारे टाइम में, छो जो असां कुझु मतिलबु जेके पोयां दौर हुयो, प्राइवेट स्कूल त कोन हुया, असां गवर्नमेंट जे स्कूलनि में पढ़िया आहियूं, स्लेट ऐं पट्टी ते। त स्लेट ऐं पट्टी वारे दौर में ऐं हिन दौर में त इलाही फ़र्क़ु आहे। त उन शइ खे कंटिन्यू कंदे कंदे स्टिल अॼु ताईं बि त हींअर बि असां वटि जेको बि नयो केस ईंदो आहे त उनजे लाइ असांखे पढ़णो ज़रूरु पवंदो आहे। बिल्कुलु। त मुसलसिल इन शइ खे कंटिन्यू कंदे कंदे त इन तरफ़ ध्यानु कोन रहियो। बाक़ी कुझु प्रोग्राम्स हुया अकेडमीज़ में या प्राइवेट इंस्टीट्यूट्स जिथे जीअं जंहिंखे असां ट्यूशन चवंदा आहियूं पढ़ी आहे, त उते प्रोग्राम 14 अगस्त जो थी वियो या मिलाद नबी जा थी विया, उनमें कंपेयरिंग कई आहे। अच्छा, मूंखे ईअं लॻंदो आहे त हर माण्हू, काफ़ी माण्हू जेको आहे डिफरेंट ख़्याल जा हूंदा आहिनि। कुझु माण्हू चवंदा आहिनि त तव्हां अगरि को हिकिड़ो कमु कयो पिया, सिर्फ़ु उन ते फोकस कयो, को राइट लेफ्ट न ॾिसो। ऐं कुझु माण्हू ईअं चवंदा आहिनि त अगरि तव्हां हिकु साथ 10 बि कमु करे सघो था न त तव्हां कयो, बिकॉज़ अगरि तव्हां न कंदो त तव्हां पंहिंजे स्किल खे मारे रहिया आहियो। तव्हां इन बारे में छा सोच रखो था? हा, मुंहिंजो परसेप्शन इन ते हिकिड़ो ई आहे। मां उमूमन चवंदो बि आहियां त अगरि मूंखे कोई चए ऑफर करे त तव्हां चओ अची हीउ कमु कयो, अपार्ट फ्रॉम एडवोकेसी या लॉ खां हटी करे, टू बी ऑनेस्ट मूंखां कोन थींदो। छो जो मूंखे सिर्फ़ु अचे ई लॉ थो, मूंखे हिन खां अलावा ॿियो कोई कमु कोन थो अचे।
छो जो मां शुरू खां जीअं LLB कंप्लीट कई, प्रैक्टिस में आयासीं त बसि इन शइ खे फोकस कयो, जुडिशरी जे तरफ़ वियासीं, एग्ज़ाम ॾिना, त मतिलबु कंटिन्यू असां हिन शइ खे कयो, लॉ खे ई पढ़ियो आहे त अॻियां मूंखां अगरि कोई ॿियो कोई बि चए त अची तव्हां हीउ प्रोग्राम कयो या हीउ कमु कयो, टू बी ऑनेस्ट मूंखां कोन्ह थींदो, मूंखे लॉ खां सवाइ ॿियो कमु अचे ई कोन थो। सही, हा, अचे नथो या करे था नथा सघो, दैट्स अ डिफरेंट स्टोरी। इन जो मक़सदु ईअं कोन्हे, इंसान अगरि चाहे त सभु कुझु करे सघे थो, पर हिकिड़ो शौक़ु न रहियो आहे, बसि टोटल शौक़ु जेको आहे उहो हिन पासे आहे, त ॿिए पासे सोचियो ई कोन्हे, त बसि पोइ इहो ई कमु अचे थो असांखे। सही, इलाही सुठी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां जो जेको पैशन आहे उहो प्रोफेशन में अगरि तब्दील थी वञे त इलाही सुठी ॻाल्हि हूंदी आहे। बट काफ़ी सारा अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेके हिकु टाइम ते खोड़ सारियूं शयूं करे रहिया हूंदा आहिनि ऐं उहे बि ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां करे रहिया हूंदा आहिनि। त हर माण्हू, मूंखे लॻे थो हर माण्हू जी कैपेसिटी, हर माण्हू जी थिंकिंग, हर माण्हू जो वे ऑफ लिविंग जेको आहे उहो डिफरेंट आहे ऐं हर माण्हू जंहिं तरीक़े सां जीए थो उहो ई ॼाणे सघे थो त उनखे कीअं ख़ूबसूरत करे हलिजे थो। तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे ॾिसी कंहिं ॿिए जी ज़िंदगी जज नथा करे सघो, कंहिं ॿिए जी ज़िंदगी खे तव्हां उनजो ट्रैक नथा ॿुधाए सघो। मोटिवेशन बिल्कुलु इलाही ज़रूरी आहे, काउंसलिंग बिल्कुलु इलाही ज़रूरी आहे, पर जेको डिसीजन आहे उहो मूंखे लॻे थो माण्हू पाण ई वठी सघे थो त मुंहिंजे लाइ छा बहितरु हूंदो ऐं उहो ई बहितरु हूंदो। अच्छा जी, अॻियां वधंदे कुझु ॻाल्हियूं ॿियूं मां शामिलु करणु चाहियां थी जल्दी जल्दी सां, बिकॉज़ असां फोर्स मैरिजिस ते असां ॻाल्हाए रहियासीं, चाइल्ड मैरिजिस ते ॻाल्हाए रहियासीं, त इहे जेके केसिस आहिनि मां इहो ज़रूरु ॼाणणु चाहियां थी, पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी त अगरि अहिड़ो कुझु बिकॉज़ तव्हां चई रहिया त अहिड़ियूं कॉल्स ईंदियूं आहिनि हिन वक़्तु बि असां वटि इन तरीक़े जूं शयूं थी रहियूं आहिनि, त उहा जेका इंडिविजुअल आहे उहा रिपोर्ट किथे थी करे सघे, कीअं थी करे सघे? डिफरेंट फोरम्स आहिनि। सभ खां पहिरियां अगरि कोई छोकिरो या छोकिरी कंहिंखे फोर्स थिए थो तव्हां मैरिज जे लाइ, त सभ खां पहिरियां अगरि तव्हां ॿाहिरि नथा निकिरी सघो 15 खे कॉल कयो। 15 न आहे, उनखां पोइ कंसर्न थाणो आहे तव्हांजो, जंहिंखे असां पुलिस स्टेशन चवंदा आहियूं, उन थाणे ते वञो करे तव्हां रिपोर्ट करायो त हीउ इशू आहे ऐं मूंखे ज़बरदस्ती कई थी वञे, त पोइ तव्हांजो उहो मैटर उहो पंहिंजे डायरी में मेंटेन कंदा आहिनि। उनखे मेंटेन करण खां पोइ उन्हनि जी टीम ईंदी, पुलिस वारा जीअं ईंदा आहिनि भई तव्हांजी ज़बरदस्ती शादी था करायो या उन्हनि खे थाणे ते घुराइनि या पाण उते वञनि, उहो पुलिस जी मर्ज़ी आहे। उहो प्रोसेस स्टॉप थींदो शादी जो जेसीं ताईं इन जो फाइनल डिसीशन नथो अचे। फाइनल डिसीशन कॾहिं बि ईंदो, कीअं ईंदो, इन जे लाइ असां वटि हिकिड़ो 498B जे नाले सां पाकिस्तान पेनल कोड में सेक्शन आहे, प्रोहिबिशन ऑफ फोर्स मैरिज। अगरि कंहिं ते फोर्स मैरिज कंहिंजी कराई थी वञे त उन ते FIR थींदी। वालदेन, निकाह ख़्वान, जेको बि माण्हू इन्वॉल्व हुजे, इवन उनजो हस्बैंड अगरि उनखे फोर्स करे, शादी करण खां पोइ डेफिनेटली हस्बैंड ई थी वेंदो, जी जी, उन माण्हू ते FIR थींदी। FIR जो प्रोसीजर थाणे ते वञी करे तव्हां FIR कराईंदो। सही। अच्छा, हीअ असां इन एक्ट जे तहत अगरि फोर्स्ड मैरिज थी वई आहे, अगरि थियण वारी आहे, उन जे बारे में ज़रूरु मां ॻाल्हाईंदमि, पर जेके कॉलर्स असां गॾु जल्दी सां उन्हनि खे शामिल गुफ़्तगू करे था वठूं। जी, अस्सलाम वालेकुम। जी अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक जुनैद साहब, तव्हां ख़ैरियत सां आहियो? जी जी बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी हा जी, अच्छा, कुझु ॻाल्हाइणु चाहींदो, कुझु सवाल करणु चाहींदो अॼोके प्रोग्राम जे हवाले सां? वकील साहब वारनि जो अञा हले पियो धरणो? जी धरणे जूं ॻाल्हियूं त पुराणियूं थी वियूं जुनैद साहब, अपडेटेड न्यूज़ त ॿियूं आहिनि। 27 तरमीम ते हले पियो मसलो। जी जी जी, उहे मामलात अञा उन तरीक़े सां न पहुता आहिनि जीअं पहिरीं हुआ, ऐं अलाह ख़ैर करे। अलाह, जी जी, वॾी महिरबानी कॉल करण जी। अलाह ख़ैर करे। 27 तरमीम जा हाणे त 28 जी ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, ऐं ॿुधण में त इहो बि अचे पियो त बजट खां पहिरीं अची वेंदी। अहिड़ा मामलात आहिनि। गवर्नमेंट जा इशूज़ आहिनि, गवर्नमेंट ॼाणे, या जेके असां रोड ते वेहण वारा आहियूं असां ॼाणूं। बिल्कुलु, जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं पोइ इंशाल्लाह इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं त जेका थी वई आहे, छा उहा रजिस्टर्ड जेका मैरिज आहे उहा काउंट थिए थी या नथी थिए, उन जी बि छा सज़ा आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। प्लस अगरि न थी आहे, थियण वारी आहे, त उन्हनि खे केतिरी सज़ा थी सघे थी, या उहो सिर्फ़ु वार्निंग सेशन हूंदो ऐं ख़तमु थी वेंदो, इन जे बारे में ज़रूरु असां ॻाल्हाईंदासीं। पर जी वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, पंहिंजी ॻाल्हि खे उतां ई कंटिन्यू कयूं था त असां ही ॿ साइड्स आहिनि। हिकु त उहा मैरिज जेका फोर्स मैरिज जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं उहा थी वई आहे, ॿी त
करण चाहिनि था त उनखां पहिरीं उहा रिपोर्ट थी वञे। मूंखे ॿिन्ही सिनेरियोज़ में बिकॉज़ असांजी जेका आवाम आहे माज़रत सां पर जेसिताईं सख़्ती न ॾेखारबी आहे तेसिताईं उन्हनि खे सम्झ में ॻाल्हि कोन ईंदी आहे। ॿिन्ही सूरत में छा फाइन पे करिणो पवंदो, छा सज़ा हूंदी? ॾिसो, हिकिड़ी फोर्स मैरिज आहे जेका थियण वारी आहे, उन जे लाइ प्रोसीजर मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो, 15 ते कॉल कयो, कंसर्न थाणे ते वञी करे रिपोर्ट कयो, या पंहिंजो वुमेन डेवलपमेंट अथॉरिटी आहे या वुमेन कंप्लेंट सेल हूंदो आहे हर डिस्ट्रिक्ट में, तव्हां उते वञी करे कंप्लेन करे सघो था। अगरि फीमेल आहे, ठीकु आहे, अगरि कोई मर्द आहे त वञी कंसर्न थाणे ते रिपोर्ट कंदो, उनजो प्रोसेस स्टॉप थींदो। अगरि पुलिस नथी करे, असां वटि अमूमन ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं पुलिस न बि कंदी आहे त हिन में कोई हैरान थियण जी ॻाल्हि कोन्हे, परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे। असां वटि कोर्ट आहे, कोर्ट में वञी करे तव्हां प्रोटेक्शन एप्लीकेशन फाइल कंदो, कोर्ट तव्हांखे प्रोटेक्शन ऑर्डर ॾींदी। इवन पुलिस खे डायरेक्शन बि ॾेई सघे थी त भई वञी करे प्रोसेस स्टॉप करा। प्रोसेस स्टॉप कीअं थींदो? जिन अरेंज कई आहे मैरिज, मतिलबु जेको प्रोग्राम थियण वारो आहे, तव्हां उन्हनि खे फ़िलहालु इन शइ खां मना करे छॾियो त भई तव्हां हिन खे फ़िलहालु सस्पेंड कयो जेसीं ताईं जेको ट्रुथ आहे या जेके फैक्ट्स आहिनि उहे साम्हूं अचनि। ठीकु आहे, इहो आहे शादी खां पहिरियां जो प्रोसेस थियण वारी आहे। अगरि कोई फोर्स मैरिज थी वञे त असां हुनखे कोर्ट में वञी करे चैलेंज कंदासीं। असांखे प्रूव करिणो पवंदो त फोर्स जेको यूज़ थियो आहे कहिड़ो थियो आहे, फोर्स यूज़ कंहिं कयो आहे, उन्हनि शइ जी डेफिनेटली एविडेंस ॾियणी पवंदी। मिसाल तौरु मां घर में मूंखे पंहिंजे पेरेंट्स चयो त भई तव्हांजी असां शादी था करायूं फलाणी छोकिरी सां, अमूमन जीअं थींदो आहे रिश्तनि जी ॻाल्हि, त मां चयो त न मूंखे फ़िलहालु तव्हां टाइम ॾियो, ज़बरदस्ती निकाह ख़ान घुराइनि, ज़बरदस्ती विटनेसिस अची विया, मां उन्हनि विटनेसिस खे प्रोड्यूस कंदुसि त भई तव्हांखे जॾहिं असां घुरायो वियो, कंहिं घुरायो, डेफिनेटली चवंदा पेरेंट्स घुरायो। निकाह ख़ान खां बि पुछियो वेंदो तो निकाह पढ़ायो त उन महिल छोकिरे तोखे छा चयो, त डेफिनेटली एविडेंस ईंदी। उन एविडेंस खे मद्देनज़र रखे करे कोर्ट डिसाइड कंदी त इहा फोर्स मैरिज आहे, आया दिस वे उनखे सस्पेंड करे। जेको निकाह थियो आहे, फोर्स मैरिज में निकाह ज़्यादातर सस्पेंड ई थींदो आहे, मतिलबु उनखे ख़तमु कंदी आहे त इहो निकाह जेको आहे वैलिड न आहे, छो जो गन पॉइंट ते थियो आहे या ज़बरदस्ती करायो वियो आहे, मर्ज़ी शामिल न आहे। निकाह में तव्हांजी ॿिन्ही जी जेके बि हस्बैंड एंड वाइफ हूंदा आहिनि उन्हनि ॿिन्ही जी मर्ज़ी शामिल हूंदी आहे। सही, ऐं मर्ज़ी न आहे त उहो वैलिड, मर्ज़ी न आहे त निकाह वैलिड न आहे। उहा हाणे कोर्ट जी मर्ज़ी आहे, कहिड़ा सर्कमस्टेंसिस आहिनि त कोर्ट आया उनखे सस्पेंड थी करे या अञा कुझु ॿिया डायरेक्शन थी ॾिए। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अहिड़ा मैटर्स बि आहिनि जंहिंमें कोर्ट चए त भई शरई मसइलो आहे, कंहिं मुफ़्ती खां फतवा था वठूं, रेफर करे सघे थी, मुफ़्ती आहे, हुनजा किताब पढ़ियल आहिनि, हू डेज़िग्नेटेड आहे, हुनखे पंहिंजी डिग्री आहे, लाइसन आहे, हू तव्हांखे फतवा ॾेई सघे थो। सही, त इन कंडीशन में तव्हांजो इहो निकाह इनवैलिड बि थी सघे थो ऐं तव्हांखे रेफर बि करे सघे थी मुफ़्ती जी तरफ़ त तव्हां मुफ़्ती खां फतवा वठी अचो। उहो छा थो चए, छो जो असां मुस्लमान आहियूं, असांखे त शरीयत खां हटी करे त काई शइ कोन्हे करणी। सही सही, असांजो कॉन्स्टिट्यूशन, असांजो मुल्क बि जेको आहे त उहो बि त इस्लाम जे नाले सां ठहियलु आहे, ला इलाहा इल्लल्लाह ते ठहियलु आहे। बेशक, त जेको बि असांजो कानून हूंदो त उहो त शरई लॉ हूंदो, उनखे मद्देनज़र रखे करे त फोर्स मैरिज जो जेको निकाह आहे उहो कोर्ट सस्पेंड करे सघे थी, उनखे इनवैलिड करे सघे थी। ठीकु आहे। अच्छा, जिन कराई आहे उन जे हवाले सां मां ज़रूरु चाहींदमि त उन्हनि जी छा उन्हनि खे फाइन पे करिणो पवंदो या का सज़ा आहे जेका कानून ॿुधाए रहियो आहे? असां वटि सिंध में 3 साल सज़ा आहे ऐं कुझु लिमिटेड फाइन आहे। बाक़ी जेके ॿिया पंहिंजा असांजा प्रोविंसिस आहिनि, KPK थी वियो, पंजाब थी वियो, उन्हनि में डिफरेंट आहे, उन्हनि में 1 महीनो सज़ा आहे ऐं कुझु फाइन आहे। सही, ऐं इहो उन हर माण्हू ते आहे जेको जेको इन्वॉल्व आहे? जी बिल्कुलु, जेको फोर्स मैरिज में इन्वॉल्व हूंदो इहो उन ते एप्लीकेबल आहे। इवन द निकाह हुआ, बिकॉज़ ज़ाहिर उनखे बि ख़बर आहे त फोर्सफुली थी रहियो आहे। बिल्कुलु, त उन्हनि सभिनीनि खे 3 साल जी सज़ा आहे अगरि इहा शइ साबित थी वञे। अच्छा, इन सां गॾु गॾु छो त मैरिजिस जी ॻाल्हि थी रही आहे, असां वटि डिफरेंट कानून सेकेंड मैरिजिस ते बि आहिनि। मां थोरो सो उन ते नज़र बि विझणु चाहियां थी, छा कानून आहिनि ऐं गुज़िरियल टाइम ते असां जेको पढ़ियो हो त कुझु इन तरीक़े सां हो त जेका फर्स्ट वाइफ आहे उनजो कंसेंट वठण इलाही ज़रूरी आहे। इन हवाले सां मां चाहियां थी पंहिंजी नाज़रीन खे थोरी सी अवेयरनेस ॾिजे। ॾिसो, असां वटि बिल्कुलु कानून मौजूदु आहे कि पहिरीं शादी जे दौरान शरीयत मर्द खे इजाज़त ॾिए थी, नो डाउट, असांजे क़ुरान शरीफ़ में बि आहे, तव्हां 1 न 4 कयो, पर इंसाफ़ कयो। असां वटि अमूमन ईअं थींदो आहे त पहिरीं पेरा पढ़ंदा आहिनि, सेकेंड पेरा कोन पढ़ंदा आहिनि, त 4 कयो, बसि मक़सदु वारी ॻाल्हि, हेठां न पर हेठां आहे त इंसाफ़ कयो। हाणे इंसाफ़ जे तक़ाज़ा में कहिड़ियूं शयूं थियूं अचनि त बैलेंस रखो चारनी जे विच में, बैलेंस कीअं सभिनी खे बहितरीन तरीक़े सां ट्रीट कयो, उन्हनि खे मेंटेनेंस ॾियो, उन्हनि जो रहण जेका रहणी कहणी आहे उहा हर शइ इक्वल तव्हां उनखे मेंटेन कंदो। अगरि कोई मर्द
पहिरीं वाइफ खां बग़ैर इजाज़त जे शादी थो करे हू सज़ा जे मुस्तहिक़ थी वेंदो अगरि वाइफ वञी करे कोई कोर्ट में एप्लीकेशन ॾे। असां वटि हिकिड़ो पॉलीगेमी टाइम यूज़ थींदो आहे। पॉलीगेमी जो लफ़्ज़ आहे, उनजी माना आहे त ड्यूरिंग सबसिस्टेंस ऑफ फर्स्ट मैरिज तव्हां सेकेंड मैरिज कयो। सही। ईअं साॻे तरीक़े सां क्रिश्चन में यूज़ थींदो आहे बाइगेमी। बाइगेमी पॉलीगेमी इहे कुझु टर्म्स आहिनि। सही। त पहिरीं शादी जे दौरान तव्हां खां पहिरीं शादी जे दौरान सेकेंड शादी करण जे लाइ तव्हां खां फर्स्ट वाइफ खां परमिशन रिक्वायर्ड हूंदी आहे। अगरि वाइफ परमिशन नथी ॾे हा त पोइ तव्हांखे वञिणो पवंदो पंहिंजे कंसर्न यूनियन काउंसिल में। ठीकु आहे। उते जेको चेयरमैन हूंदो आहे उन चेयरमैन खे तव्हां एप्लीकेशन ॾींदव, तव्हां उन में रीज़न लिखंदव त मुंहिंजी सेकेंड मैरिज करण जो रीज़न छा आहे। सही सही। एप्लीकेशन अची वई, नोटिस थींदो तव्हांजी फर्स्ट वाइफ खे। उहा ईंदी, ॿिन्ही खे ॿुधो वेंदो। ॿुधण खां पोइ अगरि लॻे थो त हा ही जेका सेकेंड मैरिज जी परमिशन वठणु आयो आहे वैलिड आहे, ग्राउंड्स आहिनि, त हिन खे परमिशन अलाउ थी वेंदी। ठीकु आहे। अगरि वाइफ खे नोटिस थिए थो नथी अचे पोइ बि हिन खे ॿुधी करे एज़ पर जेके सर्कमस्टेंसिस आहिनि जेको हुन में हुन ग्राउंड लिखियो आहे रीज़न ॿुधाईंदो त कहिड़ो रीज़न आहे जंहिंजे करे आउं शादी करणु थो चाहियां, त उनखे आर्बिट्रेशन काउंसिल जेका आहे उहा परमिशन ॾेई छॾींदी आहे या न बि ॾींदी आहे, डिनाए बि करे सघे थी। सही। ऐं अगरि को इंडिविजुअल इन प्रोसेस जे थ्रू नथो वञे ऐं उहो डायरेक्टली विदाउट कंसेंट जेको आहे उहो सेकेंड मैरिज करे रहियो आहे त उनजी छा कानून में सज़ा आहे? पाकिस्तान पेनल कोड में हिकिड़ो सेक्शन आहे, हींअर मूंखे यादि न पियो अचे, ज़हन ते न पियो अचे, त उन ते FIR थींदी। अगरि फैमिली मैटर आहे त पॉलीगेमी जी एप्लीकेशन ईंदी, उन में बि कोई सज़ा डिफाइन थियल आहे। मूंखे हींअर ज़हन ते न पई अचे केतिरी सज़ा आहे, त उहा सज़ा आहे। उन मिसाल तौरु हिकिड़ो फैमिली मैटर आहे, ज़ाल आई कोर्ट में करे कोई मेंटेनेंस जो सूट आहे या कोई डिसोल्यूशन जो सूट आहे, उन ई केस में अची करे पॉलीगेमी जी एप्लीकेशन ॾेई सघे थी। पॉलीगेमी टर्म असां वटि पंहिंजे लॉ में फैमिली लॉ में डिफाइन थियल आहे। एप्लीकेशन ॾींदी, जीअं प्रोसीजर आहे, नोटिस थींदो हस्बैंड खे, हुन एप्लीकेशन ते ईंदो, हुनखां पुछंदो सेकेंड शादी कई आहे, हा कई आहे, त एज़ पर जेका पॉलीगेमी टाइम ते असांजी सज़ा डिफाइन थियल आहे उहा सज़ा हुनखे कोर्ट ॾेई सघे थी। सही। सेम तरीक़े सां इन साॻे जी अगरि ॿी शादी करे थो त हुनजी FIR बि थी सघे थी। FIR जो प्रोसीजर थाणे ते आहे, थाणे ते वञी करे पंहिंजे कंसर्न PS ते तव्हां FIR करायो। अगरि नथी करे कोर्ट में वञी करे 22AB जी एप्लीकेशन फाइल कयो। सही। उहा कोर्ट डायरेक्शन ॾींदी SHO खे, SHO FIR रजिस्टर कंदो, उनखां पोइ जेको प्रोसीजर आहे उहो ई। सही। इहा अवेयरनेस ॾियण सां नाज़रीन खे इलाही ज़रूरी आहे बिकॉज़ इहो एक्चुअली प्रैक्टिकली थी रहियो आहे ऐं छो त असांजी ख़वातीन खे इन बारे में उहे अवेयर न आहिनि, उनखे ख़बर न आहे त करिणो छा आहे, तंहिं करे उहे ख़ामोशी इख़्तियार कंदियूं आहिनि ऐं ज़ाहिर पंहिंजी ज़िंदगी खे उअं ई उहे कंटिन्यू कंदियूं आहिनि जीअं उन्हनि जा इन लॉज़ या उन्हनि जा हस्बैंड चाहे रहिया हूंदा आहिनि। अच्छा, हिते हिकु ॿी शइ जेका ॾाढी कॉमनली डाइवोर्स रेशो बि असां वटि इलाही वधी रहियो आहे। कुझु आख़िरी मिंट आहिनि प्रोग्राम जा, त मां उन ते बि नज़र विझणु चाहियां थी। जॾहिं तव्हां डाइवोर्स जी ॻाल्हि कयो था, उते बि जेके कानून आहे उन नज़र में ॿिन्ही इंडिविजुअल्स खे ज़ाहिर हक़ आहे त उहे केॾी महिल बि डाइवोर्स जेको आहे उहे फाइल करे सघनि था ऐं उनजो केस फाइल करे सघनि था और डाइवोर्स करे सघनि था। मूंखे इहो ॿुधायो त कहिड़ियूं कंडीशन्स उहे आहिनि। अब छो त काफ़ी जॻहियुनि ते ईअं बि थींदो आहे त हिकिड़ी पार्टी रेडी हूंदी आहे, ॿी पार्टी रेडी न हूंदी आहे, त कानून असांखे उहे कहिड़ियूं कंडीशन्स ॾिए थो जंहिं में असां कानूननि वञी पंहिंजी जेका डाइवोर्स आहे या खुला जा जेके केसिस आहिनि उहे फाइल करे सघूं था? ॾिसो, असां वटि डिसोल्यूशन ऑफ मैरिज जो कानून आहे त कहिड़े ग्राउंड्स जे तहत हिकु लेडी वञी करे, छो खुला लेडी वठंदी आहे ऐं मर्द खे शरीयत पावर ॾिनो आहे तव्हां पंहिंजी वाइफ खे डाइवोर्स ॾेई सघो था, त उन कानून में अच्छा इन खां पहिरियों हिकिड़ो वॾो अलमियो त पहिरियों शादी थींदी आहे, बाद में तलाक थींदी आहे। असां वटि पहिरियां डिसोल्यूशन ऑफ मैरिज जो कानून आयो आहे, पहिरियां तलाक, रजिस्ट्रेशन ऑफ मैरिज जो एक्ट आहे उहो बाद में आयो 1960 में, डिसोल्यूशन 1939 में, ऐं रजिस्ट्रेशन जो जेको कानून आयो 1960 में आयो आहे। असांजे लाइ वॾो अलमियो त इहो आहे त असां वटि हिकिड़ी सिक्वेंस कोन्हे। सही सही, बिल्कुलु। त उन डिसोल्यूशन ऑफ मैरिज में कुझु ग्राउंड्स डिफाइन थियल आहिनि जंहिंमें माल ट्रीटमेंट, औरत खे मारपीट करणु, नॉन मेंटेनेंस, मर्द लाइ मेडिकल जो इशू आहे, आयो फिट न आहे, या 5 या 7 साल खां कोई वेयर अबाउट जी ख़बर ई न आहे किथे आहे, 4 साल खां जेल में आहे, त कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि, ग्राउंड्स आहिनि जंहिंजे तहत वाइफ खे
कानून पावर ॾिए थो त तव्हां वञी करे इन ग्राउंड्स जे तहत कोर्ट में खुला जो केस जेको आहे फाइल करे सघो था सही। अच्छा, जेके इहे ऐं उन खां पोइ थोरो सो मेंटेनेंस जी तरफ़ मां अचणु चाहींदमि, बिकॉज़ डाइवर्स ॿिनि माण्हुनि जे विच में त थी रही आहे, पर उन सां गॾु गॾु जेके ॿार आहिनि उन्हनि जी बि मेंटेनेंस जेका आहे उन लाइ बि कानून मुंहिंजे ख़्याल में डिफरेंट जेका आहे उहा लॉ डिफरेंट ॻाल्हाए थो, त थोरो सो उन हवाले सां बि ॼाणणु चाहींदमि। अगरि त उन डाइवोर्स खां पोइ उन्हनि जा ॿार बि आहिनि त मेंटेनेंस कंहिं तरीक़े सां पहुचाई वेंदी ऐं अगरि न बि पहुचाई वञे त छा उनजी सज़ा थी सघे थी? ॾिसो, मेंटेनेंस अगरि ज़ाल मुड़ुस जे विच में तलाक थी वई, मिसाल 6 महीननि खां वठी औरत या 6 महीना या 5 महीना, साल, 2 साल हू पंहिंजे हस्बैंड खां रुसी करे अची पेरेंट्स वटि रहे थी, 2 साल उहो मेंटेनेंस। ऐं फ्यूचर में अगरि खुला फाइल करे थी, ग्रांट थी वञे टिल इद्दत पीरियड ताईं हस्बैंड उनखे पंहिंजो मेंटेनेंस पे कंदो। हाणे मेंटेनेंस केतिरो पे कंदो वाइफ जो ऐं ॿारनि जो, इहो डिसाइड कंदी कोर्ट, ऐं इहो कोर्ट जो हिकु डिस्क्रिशन पावर आहे। असां वटि उमूमन कॉल्स ईंदियूं आहिनि, असांखां सुवाल इहो थींदो आहे त केतिरो मेंटेनेंस मिलंदो, त इहो मेंटेनेंस जेको डिसाइड थींदो आहे कोर्ट डिसाइड कंदी आहे, उहो कोर्ट जो डिस्क्रिशन पावर हूंदो आहे, कोर्ट जी मर्ज़ी हूंदी आहे। इन शइ खे मद्देनज़र रखंदी आहे त जेको हस्बैंड आहे, जेका माई मूं वटि खुला वठणु आई आहे, उन जी फाइनेंशियल पोज़ीशन छा आहे, उन फाइनेंशियल पोज़ीशन खे नज़र में रखे करे कोर्ट मेंटेनेंस डिसाइड कंदी आहे। मिसाल हिकिड़ो माण्हू ₹1 लाख कमाए थो, पोयां इहो बि कोर्ट वॉच कंदी आहे त आया हुनजी कोई फैमिली आहे, मदर आहे, ब्रदर्स आहिनि, पेरेंट्स आहिनि, हुननि जी हेल्थ कीअं आहे, त उन सॼी शइ खे मद्देनज़र रखे करे पोइ मेंटेनेंस अलाउ कंदी आहे त आया अगरि मां हिन खे हाफ मेंटेनेंस, हिकु मिसाल तौरु 1 लाख मां 50,000 वठां, त पोयां जेके फैमिली मेंबर्स आहिनि उहे केतिरो सफ़र कंदा। सही। त बैलेंस कानून रखियो आहे ऐं पावर बि ॾिनो वियो आहे जज खे त तव्हां इन्हनि शयुनि खे वॉच करे पोइ मेंटेनेंस अलाउ कयो। सही। त एज़ पर उनजी जेका इनकम आहे उन हिसाब सां पर मेंटेनेंस उनखे ॾियणी आहे, जीअं उहे जीअं उन शादी जेॾीमहिल हुई ओॾीमहिल उनजी रिस्पॉन्सिबिलिटी हुई, उअं ई उनजी बाद में बि रिस्पॉन्सिबिलिटी। क़ुरान शरीफ़ में बि लिखियलु आहे त हस्बैंड बाउंड आहे पंहिंजी वाइफ खे ऐं पंहिंजे ॿारनि खे मेंटेनेंस ॾियण जो। अच्छा, हिन ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई, कल्ह 3 ॾींहं हिकिड़ी कॉल आई मूंखे, हुनजो कोई मेंटेनेंस सूट अलाउ थियलु हुयो कराची में। हुनजो पीउ, छोकिरे जो पीउ कॉल करे चए थो, सर अगरि मां पंहिंजे पुट खे जेल मोकिले छॾियां त मेंटेनेंस पे करण खां बची वेंदो। अंदाज़ो लॻायो, असांजी मेंटेलिटी ॾिसो, मेंटेनेंस त कंहिं बि सूरत में पे करिणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त माण्हुनि जी एतिरी ज़हनियत आहे, एतिरो असांजो आवाम सोचे थो त अगरि मां पंहिंजे पुट खे जेल मोकिले छॾियां त मेंटेनेंस पे न कंदो। सही बिल्कुलु बिल्कुलु। ही एक्चुअली मसइलो इहो ई आहे त असां वटि जेको माइंड सेट आहे उहो कुझु इन तरीक़े जो आहे, तंहिं करे असांखे अहिड़ा केसिस बि साम्हूं नज़र अचनि था। अदरवाइज़ हिकु कॉमन शइ आहे जेका मूंखे लॻे थो हर इंडिविजुअल खे ख़बर हुजणु खपे ऐं हर इंडिविजुअल खे उन्हनि शयुनि ते हलणु खपे जेके नॉर्मल तव्हांजा कानूनन राइट्स आहिनि। उन ते तव्हां अगरि हलो त इहे तमामु जेके केसिस आहिनि जेके हिन वक़्तु असांखे डिफरेंट फैमिली मैटर्स, डिफरेंट शयूं, क्रिमिनल जेके एक्ट आहिनि उहे असांखे नज़र अची रहिया आहिनि, त शायदि असां उन ताईं वञूं ई न। पर इहो थींदो तॾहिं जॾहिं असां पाण अवेयर हूंदासीं। ऐं हाणे त दुनिया एतिरी फास्ट थी वई आहे, एतिरी ईज़ी थी वई आहे, हर शइ तव्हांजे लाइ एक्सेसिबल आहे, तव्हांजो फ़ोन तव्हां वटि आहे, तव्हां सॼी दुनिया खे सुञाणे सघो था अगरि तव्हां अवेयर थियणु चाहियो त। पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू मैसेज इहो ई हूंदो त पंहिंजे पाण खे अवेयर कयो। जेके नंढा नंढा कानूननि कॾहिं कॾहिं ज़िंदगियूं जेके आहिनि उन्हनि खे तब्दील करे वेंदा आहिनि अगरि तव्हां उनखे कानूननि फॉलो कयो त। आख़िर में वेंदे वेंदे इरफान साहब, तव्हांजे कॉल सेंटर जे लाइ कहिड़े नंबर ते तव्हांखे राब्तो करे सघिजे थो, थोरो सो उनजे हवाले सां पंहिंजे नाज़िरनि खे ॿुधाईंदा। कॉल सेंटर जो नंबर आहे 080070806। असांजी ऑफिस टाइमिंग सुबुह जो 9 खां वठी शाम जो 5 बजे ताईं आहे। इवन अगरि बाद में बि तव्हां कॉल्स कयो था त सुबुह ते असां उन्हनि खे बैक कॉल कंदा आहियूं। सही। वॉइस मेल में मैसेज रिकॉर्ड कराईंदा आहिनि, सुबुह जो असां उन्हनि खे बैक कॉल कंदा आहियूं। सही। सो हर माण्हू इन नंबर ते कॉल करे सघे थो ऐं का एडवाइस उन्हनि खे खपे त उहे एडवाइस, कानूनी एडवाइस जेका आहे उहा वठी सघनि था। थैंक यू सो मच इरफान साहब असां सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। आख़िर में जल्दी जल्दी सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे साइफ़ीन जे लाइ हिकिड़ी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां कढी सघो था खोड़ सारा क़ीमती नमाज़। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां शामिल थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। इन सां गॾोगॾु तव्हां सभिनी जे लाइ अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में 12, 13 ऐं 14 डिसंबर ते, जिथे म्यूज़िक बि तव्हांखे मिलंदो, तव्हांखे फूड मिलंदो, गेम्स मिलंदियूं, खोड़ सारी एंटरटेनमेंट मिलंदी। त जी ज़रूरु अचो पंहिंजी फैमिली सां गॾु 12, 13 ऐं 14 डिसंबर ते इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में। आख़िर में शोबे जो आवाज़ शामिल कंदासीं
इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात सुभाणे कंदासीं। तेसि ताईं ॾिए सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। मौला मौला गर्दिशे आया मुझसे डरना नहीं आता, मुझे झूठा भरम रखना नहीं आता। मैं घबराऊं भला क्यों जहन्नुम से, घबराए वो जिसे नादे अली पढ़ना नहीं आता। अली 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 नादे अली पढ़ना दे अली, नादे अली पढ़ना दे अली, हरदम अली मौला अली अली, हरदम अली मौला अली मेरी, तेरी मेरी पहचान अली, तेरी मेरी पहचान अली, दम दम अली मौला अली अली, दम दम अली मौला अली अली, नादे अली पढ़ना दे अली, हरदम अली मौला अली अली। रहमत का पैगाम अली है कितना प्यारा, नाम अली है अली 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 दम अली अली, अली अली हर दम अली अली। रहमत का पैगाम अली है कितना प्यारा, नाम अली है, सच पूछो इस्लाम अली है, सच पूछो इस्लाम अली है, जन्नत भी है उनकी गली, हरदम अली मौला अली अली, हरदम अली मौला अली अली, तेरी मेरी पहचान अली, तेरी मेरी पहचान अली, अली 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 दम अली अली, अली 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 दम अली अली, नादे अली पढ़ना दे अली, हरदम अली मौला अली 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 अली। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।